अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में आहियां शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान, असांजो प्रोग्राम हले पियो ऐं उमेद आहे कि अल्लाह साईं तव्हांखे हिन प्रोग्राम मां जेके ख़ालिसतन क़ुरान ऐं हदीस आहे, अल्लाह पाक तव्हांखे सोजरो ॾेखारींदो, तव्हांखे रोशनी ॾेखारींदो। असां हाणे पहुता आहियूं सूरल अनकबूत ते। अनकबूत जेको आहे सो अरबीअ में चइबो आहे, अंग्रेज़ी में हिनखे चइबो आहे स्पाइडर, उर्दूअ में मकड़ी ऐं सिंधीअ में कोरीअड़ो। हीअ उहा शइ आहे जेका ॼार ठाहींदी आहे कुंडुनि में, वणनि में, ऐं इहो ॼार सिर्फ़ु शिकार लाइ ठाहींदी आहे। माना इहो पंहिंजो हिन जो को धंधो कोन्हे को, न को मज़ूरी करे, न को ॿियो को कमु करे, कुझु करे, रुॻो इहो ॼार ठाहे ऐं शिकारियुनि खे फासाए थी जीतनि खे खाइण जे लाइ। त अल्लाह इन जो मिसाल ॾिनो आहे। इन पूरी सूरत 29 सूरत क़ुरान में नालो ई अथसि सूरतुल अनकबूत, माना कोरीअड़ जी या स्पाइडर जी या मकड़ीअ जे बारे में। माना एॾी वॾी हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे इन कोरीअड़े या मकड़ीअ वटि, जंहिंजो अल्लाह ताला हिते ज़िक्र कयो आहे। आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो, मसलुल लज़ीना इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया, माना जेके माण्हू कंहिं ठगनि जे वर चढ़ी था वञनि ऐं उहे ठग हिननि खे शिरक में मुब्तला था कनि, पोइ हिननि खे फासाए पंहिंजे वाड़ में था रखनि, पोइ हुन जे खीसनि मां ॾोकड़ था कढराइनि। त इहे जेके ठग आहिनि, इन जो मिसाल आहे इन कोरीअ वांगुरु या स्पाइडर वांगुरु जेको पंहिंजा ॼार ठाहे वेठा आहिनि माण्हुनि खे फासाइण जे लाइ, जीअं हे फासाए थो। इत्तख़ज़्त बैता, इहो कोरीअड़ो या जेको मकड़ी आहे, इहो ॼार ठाहे थी, पंहिंजा घर ठाहे थी। पर इन औहुनल बुयूत लबैतुल अनकबूत लौ कानू यालमून, इहो घर जेको आहे न, सो उन्हनि नंढड़नि जीतरनि जे लाइ त सख़्तु मज़बूत आहे। छाकाणि त हीअ जेका ॼार ठाहे थी जंहिं सिल्क मां, उहा हुनजे पेट मां निकिरंदी आहे। इहा जेका ॼार आहे, जेकॾहिं इन सिल्क जी मज़बूती वरी एतिरी आहे त जेकॾहिं मिसाल तौरु हींअर त इन जो डायामीटर सफ़ा 0.000 मिलीमीटर को हुजे, तॾहिं असांखे इंसाननि खे लॻे थो त इहो कमज़ोर आहे। पर जेकॾहिं इहो ई ॼार जेकॾहिं इनखे रसा पाण में मिलाए ऐं मिसाल तौरु सेंटीमीटर थुल्हो कयूं हेतिरो, त इहो जेको आहे सो लोह खां 1.5 गुणो मज़बूत आहे। त इन करे अंदाज़ो लॻायो त नंढड़ा जीतामड़ा जेके हिन जे ॼार में फासनि था, उन सां छा हालत थींदी हूंदी। पर अल्लाह थो चए, व इन औहुनल बुयूत लबैतुल अनकबूत लौ कानू यालमून, लेकिन इंसानो तव्हां इन ॼारनि मां आराम सां निकिरी सघो था। इहे कमज़ोर तरीन आहिनि जेके ठग तव्हांजे लाइ फ़साद करे तव्हांजे लाइ फासाइण जे लाइ रखियो वेठा आहिनि। त असां हिननि खे पंहिंजे माण्हुनि खे आणियऊं, पंहिंजे पीरीअ में आणियऊं, मुरीद कयऊं ऐं उन्हनि खे फासायूं, पोइ उन्हनि खां ॾोकड़ कढूं, पाण कमाइनि टको कोन। त अल्लाह चए थो, इहे ॼार कमज़ोर आहिनि जीअं तव्हां इंसान लाइ हिन मकड़ीअ जो ॼार कमज़ोर आहे। हाणे जेको इहो मकड़ीअ जी आहे, त इन खे स्टडी मूं कई त ख़बर पई त इहे जेके स्पाइडर आहे या जेके आहिनि कोरीअड़ा, इन जूं 19 फैमिलियूं आहिनि। माना 19 फैमिलियूं, हर फैमिलीअ में मुख़्तलिफ़ उन जा पंहिंजा क़िस्म आहिनि। पर इन्हनि 19 हर फैमिलीअ जे फासाइण जो तरीक़ो हिकिड़ो ई आहे, पर उहे मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कनि था। त 19 फासाइण जा फंदा आहिनि इन कोरीअड़े वटि या इन मकड़ीअ वटि, ऐं इहे 19 तरीक़नि सां पंहिंजा ॼार ठाहिनि था, जेको अॻिते हली मां तव्हांखे ॾेखारींदुसि। अच्छा, इहे जे केस जॾहिं हुनजो पंहिंजो फासी थो वञे, को बि जीत छॾिजी कोन थो सघे। साॻे नमूने सां जेके इहे ठग तव्हांखे फासाइनि था, हिकु दफ़ो तव्हां हुनजे ॼार में फासी ॾींदव त तव्हांखे जानवर ॿकरियूं करे तव्हांखे वाड़ में बंदि करे मथां ढके था छॾनि। अल्लाह ताला थो चए, इन अल्लाह यअलमु मा यदऊन मिन दूनी, चए थो अल्लाह खे ख़बर आहे त तव्हां अल्लाह खे छॾे ॿियनि जिन खे सॼो था। मिन शईन वहुल अज़ीज़ुल हकीम, बेशक अल्लाह ताला सघारो आहे, हिकमत वारो आहे। व तिलकल अमसाल, अल्लाह चए थो, हे जेको मां तव्हांखे कोरीअड़ जो मिसाल ॾिनो आहे न, नज़रिबुहा लिन्नास, इहे इंसाननि जे लाइ मां बयानु कयो आहे। व मां यकुलहा, इन ते अकुल इस्तेमालु या ॾाहप उहे ई इख़्तियार कंदा इलल आलमून, जिन खे इन स्पाइडर या कोरीअड़ जी सॼी टेक्नोलॉजी ख़बर हूंदी। त अॼु असीं तव्हांखे ॾाहो था कयूं, हाणे असां तव्हांखे वठी। पर हिते हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे। अल्लाह फरमाए थो, जेको जहन्नम आहे, अलैहा तिसअत अशर, जहन्नम में 19
आहिनि दारोगा या मलाइक। वमा जअलना असाब अन्नार इल्ला मलाइका, इहे सभु फ़रिश्ता आहिनि। पर वमा जअलना इद्दतहुम इल्लल फितनतन लिल्लज़ीन कफ़रू, काफ़रनि जे लाइ चवंदा आहियूं 19 कहिड़ी शइ आहे? हाणे त सुख थी वियासीं न, त माना रिलेशनशिप ठहे थी, त माना तव्हांखे हिन दुनिया में 19 क़िस्मनि जा ठग मिलंदा, जेके 19 तरीक़नि सां तव्हांखे पंहिंजे इस्लाम जे नाले ते, क़ुर जे नाले ते, हदीस जे नाले ते पाण वटि फासाइनि था ऐं पोइ तव्हांखे सुख करे वेहंदा, तव्हांखे वाड़ में विझी छॾींदा, पोइ तव्हांजा खीसा पिया कटींदा, पाण कोन कमाईंदा। त माना हिन दुनिया में बि 19 क़िस्मनि जा धोखा मौजूदु आहिनि, जिन खां असांखे बचिणो आहे, जेको मां अॻिते तव्हांखे ॿुधाईंदुसि। 19 ॼार मकड़ीअ जा बि आहिनि, 19 डिपार्टमेंट जहन्नम में आहिनि। माना इन जो मतिलबु आहे त उहो जेको माण्हू जहिड़े क़िस्म जो फासंदो, उहो जेको उन खां शिरक कराईंदो, उन जी सज़ा उन डिपार्टमेंट में वञिणो आहे। त 19 धोखा, 19 जहन्नम में खाना आहिनि, जिन में उन हिसाब सां उनखे मोकिलियो वेंदो या रिलेशन मिले थी। वरी मज़ेदार ॻाल्हि, बिस्मिल्लाह रहमान रहीम, इन में बि हर्फ़ ॻणींदो 19 आहिनि। सुभान अल्लाह। वरी 24 कलाकनि में 24 कलाकनि, 5 निमाज़ूं फ़र्ज़, कलाक उन्हनि जो कढो, त 24 माइनस 5 वरी बि 19 थियूं बचनि। माना हे 19 उहे टाइम आहे तव्हांजो, जंहिंमें इहे 19 ठग तव्हां ते हमला कंदा। इन टाइम छो निमाज़ जे टाइम में त हमिलो कोन था करे सघनि, त 19 कलाक उन्हनि खे अवेलेबल आहिनि ठगनि खे, जेके तव्हांखे फासाईंदा, कॾहिं कूड़ी हदीस ॾसींदा, का क़ुर जी उबत सुबत माना कंदा, तव्हांखे पीर थी तव्हांखे मुरीद कंदा ऐं तव्हांखे फासाईंदा, जीअं कोरीअड़ो फासाए थो पंहिंजे ॼार में। हाणे असां अॻिते हलूं था इन ते। पहिरीं ॻाल्हि त हीउ जेको कोरीअड़ो आहे, इट्स अ परफेक्ट इंजीनियर। परफेक्ट इंजीनियर जो मतिलबु आहे त हीउ अहिड़ो थो डिज़ाइन करे ॼारो, जो इन ॼारे ते पाण टिपंदो वतंदो कुझु कोन थींदुसि, पर इन जा ते मख या को ॿियो को मच्छर या का ॿी का पोपट वग़ैरह ईंदो, त उन खे उन रस्तनि जी ख़बर न आहे, उहो ग़लति रस्ते रखंदो त वेड़िजी वेंदुसि। परफेक्ट इंजीनियरिंग आहे हिन वटि। हाणे अचूं था हिन जे क़िस्मनि ते। 19 फैमिलियूं आहिनि ऐं हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो फासाइण जो तरीक़ो आहे। हे 4 तव्हांखे मूं फैमिलियूं ॾेखारियूं आहिनि ऐं इहो कीअं था फासाइनि, इहो मां तव्हांखे ॾसियां थो। 3 फैमिलियूं हीअ आहिनि। हे वरी जेके आहिनि से पंहिंजो रंग मटाए था वञनि, कंहिं गुल ते वेहनि था त उनजो रंग इख़्तियार था कनि, त कीड़ो चवंदो त गुल आहे, मां हुनजो जूस थो कढणु वञा, ख़बर पई त वेठो अथसि कोरीअड़ो खणंदुसि। हे ॾिसो, हे 17, 18, 19 हे मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे इन्हनि जा पंहिंजा पंहिंजा फासाइण जा तरीक़ा आहिनि ऐं मां थोरो तव्हांखे मिसाल ॾेखारियां थो। मिसाल तौरु हे ॾिसो, हाणे हे पंहिंजो ॼार ठाहे पियो थो, ठीकु आहे न, ऐं इहो इन जो अंदरि को फाथो अथसि। हाणे उन खे वञी वेड़ींदो ऐं वेड़े ऐं इन खे कंदो। हे ॼार मां उहो निकिरी कोन सघंदो, वरी उनखे वेड़े रखंदो, आस्ते आस्ते इनखे खाईंदो। हीअ वरी आहे जेको टुंग ज़मीन में करे या वण में वेहे थो, पोइ जॾहिं बि का शइ क़रीब अचे थी त निकिरी उनखे चकवणी कढे थो। इन जो पंहिंजो तरीक़ो आहे। वरी हीअ ॾिसो, हीअ वरी ॼार ठाहे मथे लड़की वेहे थो, हेठां को जॾहिं कीड़ो लंघे थो त पोइ हिन ॼार केराए उनखे पकिड़े थो वठे। इन जो पंहिंजो तरीक़ो आहे। इहा फैमिली इहो कमु थी करे। हीअ वरी आहे जेको ज़मीन में सोराख़ करे थो, मथां ढकु ॾेई थो छॾे, जो हुनखे ख़बर न पवंदी त हिते को सोराख़ आहे। जीअं हू भरिसां लंघे थो त उहो जेको आहे सो हुनखे छा आहे त हेठि धागा विछाए अथसि, त जीअं लंघे थो त हुनखे कोऑर्डिनेट जी ख़बर पई थी वञे, खोले हिनखे खणी थो वठे। हिन छा कयो आहे त धागा इहे जेके आहिनि से चङी देरि ताईं, सम्झो त 5-5 मीटरनि ताईं विछे थो, त जॾहिं हुनजे मथां का शइ हले थी त हीउ सॼो कोऑर्डिनेट हुनजो मालूम थो करे, ऐं जॾहिं हुनजे चंबे जे ओट में अचे थो त हुनखे खणी थो वठे। हे वरी ॾिसो, हिनखे जॾहिं कंहिंखे फासाइनि था त वरी हिनखे वेड़े ऐं रखे थो, त जीअं हाणे भॼी न सघे। इहे चंद मिसाल ॾिना अथव। इहा हर 19 फैमिलियूं इन मकड़ीअ जूं या इन्हनि जूं इहे फासाइण जा पंहिंजा तरीक़ा आहिनि ऐं इहे आहिनि 19 फैमिली जो मिसाल। ऐं हिननि मां ॾिसो कुझु मां तव्हांखे ॾेखारियां पियो थो इन शिकिलियूं। ॾिसो, हाणे हे ॼार पियो थो ठाहे, हे वरी हिन पन ते वेहंदो, हाणे रंग सॼो पंहिंजो साओ करे छॾींदो, त जीअं कंहिंखे ख़बर न पए त हे पन आहे या अंदरि मथां हुनजो स्पाइडर या वेठो आहे। हे ॾिसो हुनजी ॿी शिकिल आहे। हे मुख़्तलिफ़ आहिनि। हे बि स्पाइडर आहे, हे बि हिकिड़ी फैमिली आहे, हीअ बि फैमिली आहे। वरी हे ॾिसो, ज़मीन ॻाढ़ी आहे त पंहिंजो रंग ॻाढ़ो करे छॾियईं त जीअं मूंखे केरु नोट न करे। इहे आहिनि धोखा। वरी ॾिसो, हे जेको काठ जो रंग ॾिसो, हे काठ जो वण जो रंग अहिड़ो वरी पंहिंजो रंग करे छॾियो अथसि, त जीअं उन्हनि खे ख़बर न पवे त मां छा आहियां। इहे मुख़्तलिफ़ इन्हनि जा फैमिलियूं आहिनि। ॾिसो, हिते वरी छा आहे त पथर आहिनि ॻाढ़ा अछा, सॼो रंग पंहिंजो ओढ़ो करे छॾियोसि, ॻाढ़ो अछो रंग, जीअं ख़बर न पए। हे वरी आहे स्पाइडर जेको उॾामी बि सघे थो। तंहिंजे करे चए थो त जिस तरह लाखों मकड़ियों की अक़साम 19 ख़ानदानों में तक़सीम हैं और हर ख़ानदान का धोखा देने का जाल ख़ास है,
क्योंकि अल्लाह अज़्ज़ व जल ने इस मकड़ी के जाल को मुशरिकों के धोखों से तशबीह दी है। इसीलिए इस मुआशरे में अवाम को धोखा देने के भी कम अज़ कम 19 अक़साम ज़रूर हैं, और हर धोखे में जेको फांसी नथो ॼार मां निकिरे त वरी उन जो जहन्नम में बि 19 खाना ठहियल आहिनि, उहो हर खाने में फिट थींदो जंहिं क़िस्म जो ही जंहिं ॼार में ही फाथो आहे। चए थो जिस तरह एक मकड़ी जाल बुनती है और धोखा देती है, इस तरह धोखेबाज लोग भी मुख्तलिफ धोखों का जाल बुनते हैं और सीधे साधे इंसानों को अपने जाल में फंसाकर बाड़ में बंद करते हैं और उनके अर्द गिर्द दीवारें खड़ी करके अपने तक महदूद कर दें ताकि उन लोगों को हक़ न चवंदा हुन मस्जिद में वेंदे नमाज़ कान थींदव, बाबा उहो इमाम जे पोयां नमाज़ ई कान थींदी, इहे ईअं ठगियूं था कनि त हेॾे हुनजे वेंदे नमाज़ कान थींदी। लेकिन इहा जेका ॼार हिन जो आहे उहो एॾो मज़बूत आहे, जेकॾहिं हीअ मां हिकिड़ी इंजीनियरिंग में ठाहियो आहे त तव्हां ॾिसो था त हीअ जेको पहिरियों ग्राफ आहे इहो मथे ताईं वञे थो, इहो हिन जी या सिल्क जी स्ट्रेंथ आहे, ऐं हे आहे स्टील। स्टील ॾिसो त हिन जे अध ते बि कान थी पहुचे, माना इहो धाॻो लोह खां वधीक स्ट्रेंथ आहे, पर सन्हड़ो आहे ख़बर कान थी पए। तंहिंजे करे चए थो त जेकॾहिं तव्हां हिकिड़ी पेंसिल जेतिरो इन जो धाॻो ठाहियो वटे वटे त जेकॾहिं तव्हां हवा में टंगे छॾियो त हिन मां हवाई जहाज़ बि टुपी कोन सघंदो, एॾी ताक़त आहे हिनखे, हिन धागे जी स्ट्रेंथ जेका आहे। हाणे असीं अचूं था त आख़िर हे जो 19 हिन जा फासाइण जा तरीक़ा आहिनि, रब इन जो मिसाल इन धोखेबाज़नि सां क़ुर में ॾिनो आहे, ऐं आयत जो नालो रखियो अथसि अनकबूत, माना कोरीअड़ो या इहो जेको सो त या मकड़ी ऐं कोरीअड़ो नालो रखियो अथसि। हाणे अचे त वाक़ई असांजे मुआशिरे में मां कोशिशि कई आहे त 19 धोखा कहिड़ा आहिनि उन्हनि खे मां तव्हांखे ॾेखारियां। ॼार नंबर पहिरियों इहो आहे त माण्हुनि खे फासाइण जे लाइ जानवर नमा इंसानों को कुरान हदीस की मानी ऐं मतिलब से मुकम्मल परहेज़ कराइजे, माना न तव्हां कुरान माना सां पढ़ो न कंहिं हदीस जी तव्हां माना कयो, पोइ इहे माण्हू इन क़ुरान जे असली सोर्स खां इन्हनि खे परहेज़ कराई थी वञे, ऐं नतीजो आहे त उहो न ठगनि जे चकर में अचे इहे इंसान नथा रहनि पर उहे जानवरनि खां बदतर थी था वञनि। पोइ इन्हनि खे कड़ा विझी, एक्चुअली विझनि त कोन था पर हू सम्झनि था त असां बसि साईंअ जे पेरनि में आहियूं, ऐं इन्हनि खे कोशिशि कंदा आहिनि त इनखे किथे क़ुरान जी माना न पहुचे या क़ुरान जी हदीस न पहुचे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो अम तहसब अन अक्सर यसमऊन यक़िलून, रसूल फरमाए अलाह ताला फरमाए थो त तव्हां सम्झो था त अक्सरियत क़ुरान खे ॿुधे थी ऐं सम्झे थी, ऐं जे नथी सम्झे त माना कंहिं ॼार में फाथल आहे। त चए थो इन हुम इला कल अनाम, त पोइ उहे माण्हू जेके क़ुरान जी माना ई कोन था कनि, ख़बर नथी पए त अलाह छा थो चए, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सही हदीसुनि खे बि नथा पढ़नि, त इन हुम इला कल अनाम, त पोइ इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, पर इहे जानवरनि खां बि किरियल, हे वाड़ में पिया आहिनि न, हाणे आहिनि त इंसान पर साईं हिननि खे सुक करे छॾियो आहे। बाबा बसि तूं जेको साईंअ जी चीच पकड़े जन्नत में पहुचाईंदो, साईं हिनखे भित टिपाईंदो। तंहिंजे करे इहे काफ़रनि खे इन्हनि खे पंहिंजे माण्हुनि खे छा था चवनि, काल लज़ीन कफ़रू, काफ़र चवनि था ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान, तव्हां क़ुरान न ॿुधो। याने छा थियो त जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जी प्रचार शुरू कई त निमाज़ शुरू कयनि, मके में ई हरम में पढ़ंदा, जमायत कंदा, उते इमाम जेको क़ुरान पढ़ंदो त हाजी जेके ईंदा हुआ शिरक वारा, उहे वरी गोल करे ॿुधंदा हुआ त छा थो चवे, त उहो अरबी ज़बान हू त उन्हनि खे सम्झ में पई अची वञे। त इन ते हिननि ॾिठो त जेको आहे सो हज़रत उमर रज़ी अलाह ताला मुस्लमान थी वियो, हैरत में पइजी विया मके जा कुरे सरदार। चऊं कीअं थियो, चई वियो पंहिंजे घर पंहिंजी भेण वटि, उन क़ुरान पे पढ़ियो, हिकिड़ी रुकू ॿुधाई, रोई ॾिनई ऐं मुस्लमान थी वियो आहे। त चई माना हिन क़ुरान में सॼो फॾो आहे न, तंहिंजे करे इन्हनि फ़ैसिलो कयो कैबिनेट में, उन जी क़ुरान सीक्रेट लीक करे थो, चए थो काल लज़ीन कफ़रू, मके जे मुशरिकनि इहो फ़ैसिलो कयो ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान, तव्हां मां केर बि क़ुरान न ॿुधे। त चऊं बिल्कुलु ठीकु आहे, असां न ॿुधंदासीं। त हिकिड़े हथु खयो, चई छा आहे, चई असां त कोन ॿुधंदासीं, पर हे जॾहिं मुस्लमान फजर में इशा में ऐं मग़रिब में क़ुरान सां जमायत करे क़ुरान पढ़नि था त हाजी था ॿुधनि, उन्हनि ते असरु थो पए। चई हा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पोइ छा कयूं, चऊं अल गौफ़ी वल गौफ़ी माना एॾो उते इंटरप्शन कयो, गोड़ कयो, दुल वॼायो, ठिकर वॼायो, कूका कयो त जीअं इमाम जो आवाज़ु उन हाजिन ताईं न पहुचे। ऐं इन मां छा थींदो, लअल्लकुम तग़लिबून, त तव्हांजी पीरी क़ाइमु रहंदी। हे मुरीद न त तव्हांखे छॾे हलिया वेंदा, तव्हां जेके आहिनि अलाह जे वलियुनि जूं इहे मूर्तियूं जेके लॻायूं आहिनि, हिननि जा पेतियूं रखियूं आहिनि, इन मां ई असीं खाऊं था, असांजो को धंधो ई कोन्हे, न को असां को वापारु था कयूं, किथां खाईंदासीं, त असांजो ग़लबो न रहंदो। तंहिंजे करे हिन क़ुरान खे रोकियो,
अलाह फरमाए थो अल्लज़ीन यस्तमिऊनल क़ौल, जेको इन क़ुर खे तवजह सां ॿुधनि था, फयत्तबिऊन अहसनहु, पोइ सुहिणे नमूने सां इन ते अमल करण जी कोशिशि कनि था। उलाइक लज़ीन हदाहुमुल्लाह, इहे ई आहिनि जिन खे रब हिदायत ॾिनी आहे। व उलाइक हुम उलिल अलबाब, इहे ई आहिनि मुआशिरे में सभिनी खां ज़हीन, इंटेलिजेंट ऐं अकुल वारा इंसान। इहो पहिरियों ॼार आहे त माना फासाइण लाइ क़ुर न ॿुधो, क़ुर जी माना न कयो। ऐं इहो ई साॻियो अंग्रेज़नि टेक्निक इस्तेमालु कई, उन्हनि बि सॼी स्टडी कई न मुस्लमाननि जी, त चऊं त मके में बि इन्हनि कहिड़ी टेक्निक इस्तेमालु कई नबी साईं खे रोकणी, चवंदा त क़ुर न ॿुधो। पोइ चई त हाणे छा कयूं? चई असां वटि इंडिया में जिते हमिलो कयूं था उते आहिनि माण्हू जंहिंखे अरबीअ जी सूझ बूझ कान्हे का, सिर्फ़ु चंद माण्हू आहिनि जिन खे अरबी अचे थी, उहे त पढ़ंदा, लेकिन आवाम जेको आहे उहो क़ुर खे ॿुधंदो माना सां। तंहिं ते अंग्रेज़नि अचण साण पहिरियों कमु इहो कयो त मुला गॾु करे ॿ टे ॾोकड़ ॾेई उन्हनि खे चयूं त तव्हां आवाम में मशहूरु कयो त तव्हां क़ुर जी माना न कयो, गुनाहगार थी वेंदव। ऐं अॼु बि चवनि था, तव्हां खोलियो यूट्यूब, तव्हांखे एतिरा मुला मिलंदा जेके चवंदा तव्हां माना नहीं करो भाई, तुम्हारा काम नहीं है, ये आलमों का काम है। उन्हनि गॾहनि खां पुछिबो त जेकॾहिं हीउ तर्जुमो बि आलमनि ई कयो आहे, पोइ आलमनि खे बि न पढ़ूं, असां त कोन था पंहिंजो तर्जुमो कयूं। यानी एॾो इंसान खे अकुल खां अंधो करे जानवर करे था छॾनि, जो इहो क्वेश्चन बि नथो केरु रेज़ करे सघे त बाबा तव्हांजो असांखे क़ुर जे तर्जुमे खां रोकियो था, त इहो तर्जुमो त आलमनि कयो आहे न, त असां त उन खे था पढ़ूं, असां कहिड़ो पंहिंजो तर्जुमो था कयूं जो गुनाहगार थी वेंदासीं। इहो सुवाल बि केरु कंहिंखां नथो पुछे, छो त असां इंसानियत मां किरी गॾा घोड़ा थी विया आहियूं, जो असांखे काउंटर करण बि कोन थो अचे त हुननि सां असीं छा ॻाल्हायूं। इहो आहे ॼार पहिरियों। हाणे हिन में अलाए घणा माण्हू फाथल आहिनि। ॼार नंबर ॿियों, धोखेबाज़ लोग, मां हिन में सिंधी में थो चवां, मां हे छा त उर्दू में कयां थो न दर्स, त उन लाइ लिखियुमि। चए थो इहे जेके ठग आहिनि, जेके कूड़ा पीर थियनि था, पंहिंजे फ़िरके में इन माण्हुनि खे मुरीदनि खे गॾु करे जानवरनि वांगुरु इहो ढोको था ॾियनि त असांजो जेको फ़िरको आहे न, इहो निजात जो फ़िरको आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असां सां ॾिसो केॾो असांजा मुरीद केतिरा आहिनि, असां वटि अक्सरियत आहे त इहा दलील आहे त मूं वारो फ़िरको हक़ ते आहे। हाणे इहो दलील था ॾियनि। हाणे इन जो तोड़ छा आहे? अचो क़ुर ते। रब साईं फरमाए थो इन तुते अक्सर मनफ़िल अर्द, जेकॾहिं अक्सरियत में माण्हुनि खे उनजे पोयां हलंदव, उन जे तरीक़े ते हलंदव या उन्हनि जे वाड़ में वेंदव, युज़िलूक अन सबीलिल्लाह, इहे तव्हांखे अलाह जे सिधे रस्ते खां थेड़े छॾींदा। यत्तबिऊन इल्ला ज़न, या अक्सरियत क़ुर माना कान थी करे, इहे रुगो ॿुधलियुनि ॻाल्हियुनि ऐं ज़नी शयुनि ते हलनि थियूं। व इन हुम इला यख़रुसून, ऐं इहे जेके आहिनि सो इन ॿुधलियुनि ॻाल्हियुनि ते स्टोरियूं था ठाहिनि। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। ॻाल्हि हले पई त मां तव्हांखे ॾेखारियो त अलाह ताला मकड़ीअ या स्पाइडर जेको आहे, कोरीअड़ो जो मिसाल ॾिनो आहे त इहे घर था ठाहिनि ट्रेप करण जे लाइ, ऐं इन जूं 19 फैमिलियूं आहिनि दुनिया में। वरी अलाह थो चए जहन्नम में 19 डिपार्टमेंट आहिनि। वरी बिस्मिल्लाह रहमान रहीम में 19 अखर आहिनि, हर्फ़ आहिनि। वरी साल महीने में 24 ॾींहंनि मां 5 निमाज़ूं कढो कलाक जूं, त बाक़ी 19 कलाक बचनि था। इन्हनि में इहे धोखेबाज़ तव्हां ते ईअं हमिलो कनि था इन्हनि 19 कलाकनि में, जीअं मकड़ी पंहिंजे शिकार खे फासाईंदी आहे। मिसाल इहो आहे त 19 तरीक़ा आहिनि उन्हनि खे फासाइण जा, जेके मूं तव्हांखे अॻाड़ो ॾेखारियो त कीअं था फासाइनि। हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे। साॻे नमूने सां माना त असां वटि बि 19 जेके ठग आहिनि, जेके माण्हुनि खे दीन जे नाले में हेॾी ॾाढी रखराए कूड़ा पीर थी माण्हुनि खे पंहिंजे वाड़ में फासाइनि था त जीअं ॾोकड़ कमायूं। ऐं ॿी ॻाल्हि त इहो जेको कोरीअड़ो या जेको आहे या मकड़ी आहे, इहो ॿियो धंधो का कान थी करे, सॼो इन जो गुज़र सफ़र धोखे ते आहे त ट्रेप कयां, ट्रेप करे फासां। हीअ बि इहे ई आहिनि, न कुझु कोन कमाईंदा, को धंधो। हा, बाक़ी आहे त मुरीदनि खां ऐं ॾोकड़ वठी पोइ खणी ज़मीनूं वठनि, पेजार वठनि, ॿी ॻाल्हि आहे। पर इहे सभई इन जी कमाई जो सोर्स रुगो माण्हुनि जे खीसे मां पैसा निकितल आहिनि। त ॼार नंबर ॿियो मां तव्हांखे बि ॾसियो त अलाह फरमाए थो त जेकॾहिं तव्हां अक्सर जे पोयां हलंदव त तव्हां गुमराह करे छॾींदी। तंहिंजे करे हे जेके वाड़ वारा वरी चवंदासीं असांजा हेॾा मुरीद आहिनि, माना असां हक़ ते आहियूं। ईअं न आहे। रब थो चए अक्सरियत गुमराह आहे। ॿुधो क़ुर 24 दफ़ा क़ुर में त अक्सर नास ला यलमून, अक्सरियत क़ुर कॾहिं सम्झी पढ़ाई कान थी, इल्मी कोन्हे।
वरी थो 5 दफ़ा क़ुर में अक्सर नास ला यकुरून अक्सरत पंहिंजी ज़हानत ऐं अकुलु जंहिं शइ ते यूज़ करणु खपे कमु कोन था उन्हनि नंढियुनि शयुनि ते पिया था अटकलूं कनि ऐं होशियारु थियनि 5 दफ़ा आयो। वरी अचे थो अक्सर नास ला यशकुरून अक्सरियत माना 90% अलाह जूं मेवा अलाह जूं शयूं खाई शुकुर बि कोन था कनि। आरद अक्सरूं फ़म ला यसमूं तंहिंजे करे तव्हां भॼो हिन अक्सरियत खां छो त उहे क़ुर ॿुधनि ई कोन था। वरी अचे थो वमा कान अक्सर मोमिन ऐं 12 दफ़ा आयो आहे क़ुर में त जेके अक्सरियत आहे ईमान अथनि ई कोन। वरी जाइ ते 2 दफ़ा क़ुर में चए थो अक्सर मुशरिकून अक्सर फासिकून अक्सरियत 90% माण्हू शिरक था कनि अलाह सां ऐं अक्सर जेके आहिनि से गुनाहगार आहिनि। इहो आहे ॼार नंबर ॿियो। तंहिंजे करे इन धोखे में न अचिजो त असां वटि हेॾा माण्हू आहिनि असांजे मेले में हेतिरा माण्हू असांजे अचनि था दरगाह ते या मूर्तियुनि ते इन ते न पइजो। हिंदू बि ईअं आहिनि न के वॾियूं मूर्तियूं आहिनि पोइ ॾिसनि था ॾाढा हिंदू अचनि था चवंदा बसि हीअ जेका मूर्ति आहे पोइ गणेश जी हुजे या पंहिंजो हनुमान जी हुजे पोइ चवंदा त बसि हिते अचो छो त हीअ कमु कराए तुंहिंजे भॻवान खां साॻियो तरीक़ो। ॼार नंबर 3 धोखो नंबर 3 लोगों को ये धोखा दिया जाता है कि असल शिर्क पत्थर की मूर्तियों को पूजने का नाम है जबकि गैर हाज़िर नेक लोगों को पुकारना शिरक नहीं है। चवंदा बाबा शिरक त हिंदू था कनि जो पत्थर जी मूर्ति था पूजनि। हालांकि इन्हनि खे ख़बर न आहे त हिंदू एतिरा बेवकूफ़ कोन आहिनि, हू असां खां साइंस टेक्नोलॉजी में एडवांस आहिनि। हिंदू को बि मूर्तीअ खे कोन थो पूजे, उहा मूर्ति जेका हिननि लॻाई आहे सा उन वली लाह या उन्हनि जे बुज़ुर्ग जे शिकिल जी आहे जेको उनजो रूह जन्नत में वेठो आहे भॻवान सां गॾु। असां मुस्लमान बि ईअं था चऊं त अलाह जो वली जीअं इंतकाल करे थो त उनजो रूह वञे थो ऐं वञी अछे पखी में विझी जन्नत में विधो। असीं ॿिली इन में असांजो ईमान ई आहे साॻियो इस्लाम वारो। लेकिन हिननि इहा जेका मूर्ति रखी आहे चवनि था त इहा इक्विपमेंट आहे कम्यूनिकेशन इक्विपमेंट त जंहिं बुज़ुर्ग जे मूर्तीअ ते वञूं था उहा असांजो आवाज़ु ऐं असांजी रिक्वेस्ट उन हस्तीअ ताईं पहुचाए थी जंहिंजी शिकिल जी मूर्ति आहे। इहो आहे फ़र्क़ु ॿिन्ही में। तंहिंजे करे पत्थर जी मूर्तियुनि खे को हिंदू कोन थो पूजे, हो त कम्यूनिकेशन तौरु मूर्तिअ जे आॾो वञनि था। तंहिंजे करे जवाब आहे त कोई क़ौम पत्थर को नहीं पूछती बल्कि अपने नेक लोगों की शक्ल में मूर्तियाँ बनाती है, चाहे वो पत्थर की, चांदी या सोने की हो। दर हकीकत नेक लोगों की मूर्तियाँ बनाने का मकसद ये है कि इनके तवसत से उन तक आवाज़ पहुँचाया जाए। ऐं मिसाल तौरु मके जे मुशरिकनि बि इहे मूर्तियूं लॻायूं हुयूं ऐं उन्हनि में वरी के वॾनि बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं हुयूं। त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ला इलाहा इल्लल्लाह ते चिड़ी पिया त माना जियूं छा थो चए थो त अलाह जेको आहे न उहो सभु कमु उहो ई थो करे ऐं तव्हांखे रिज़्क़ बि उहो ॾींदो, विच ते हुनजो को वास्तो कोन्हे, वसीलो विच ते आहे ई कोन को। तंहिं ते चिड़ी पिया अजालू आलिहतऊं इलाहू वाहिद हाज़ा शयुनि उजाब। चवणु लॻा हे त अजीब शइ थो ॻाल्हि करे त यानी हिकिड़ो अलाह सभु कमु कंदो। तंहिं ते पंहिंजे मुरीदनि खे चयूं त असां वटि जेके वॾनि वॾनि बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं आहिनि छा था चवनि वकालू हाणे क़ुर में सूरे नूह में कालू ला तज़ुरुन ख़बरदार इहे जेके अलाह जे वलियुनि खे तव्हां पुकारियो था इन्हनि खे न छॾियो। आलिहत कुम जेके अलाह खां तव्हांखे कमु कराए ॾींदा सिफ़ारिश करे, वला तज़ुरुन ऐं न छॾियो वदऊं वला सुआऊं वला यगूस यऊक नसरा सभु वलियुनि जा नाला आहिनि, वॾनि नाला जेके बर्तन जीअं हिंदू चवंदा गणेश आहे, हनुमान आहे, पार्वती आहे, इहे वॾा वॾा नाला वठंदा। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सही बुखारीअ में त मां इन जो तव्हांखे तर्जुमो ॿुधायां थो, मां उर्दूअ में सिंधीअ में थो कयां। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु फरमाए थो त उहे जेके मूर्तियूं या बुत जेके हज़रत नूह जे क़ौम उहे ई अरब में उनखे खणी आया। ऐं मिसाल तौरु क़ौम कल्ब जो बुत हो जेको दोमतल जंदल में हो, सुवा हज़ील जो माना वलीअ जो बुत हो, यगूस जेको आहे सो बिन अतीफ़ जो बुत हो ऐं इन नाले सां वरितई, ऐं नसर हमीर जोज़ी जो क़िला जो बुत हो। इहे सभु नूह अलैहिस्सलाम जे नेक माण्हुनि जा नाला आहिनि जेके नेक माण्हू जॾहिं वफ़ात पाए विया त शैतान इन्हनि जे क़ौम जे दिलि में विधी त जिथे जिथे वेठा हुआ इन्हनि जे जाइ ते इन्हनि जे शिकिल जी मूर्ति नसब कयो ऐं उनजो नालो उन्हनि बुज़ुर्गनि जे नाले ते रखो। तव्हां ईअं ई थियणु लॻो माण्हू उनजी इबादत कोन कंदा हुआ जेसिताईं उहो मरी विया, पोइ वरी जेको सो इन जे वसीले उन बुज़ुर्ग ताईं पंहिंजो आवाज़ पिया पहुचाइनि। अलाह फरमाए थो त व याबदून मिन दून अल्लाह मा ला यज़ुरुम वला यनफ़उम, तव्हां जिन खे पुकारियो था अलाह खां सवाइ न इहे तव्हांखे नफ़ो ॾींदा न तव्हांखे नुक़सानु ॾेई सघंदा। व यक़ूलून हाउला शुफ़ाउना इंदल्लाह,
चवनि था हिननि जे हथ में नफ़ो नुक़सानु कोन्हे, पर हीअ अलाह ताईं असांजो आवाज़ु पहुचाए असांजी शफ़ा था कराइनि। जॾहिं हिन वटि आवाज़ु वञे थो त उहो वञी उते जन्नत में त वेठा आहिनि, सो अलाह खे वञी ॿाहूं था ॿधनि त असांजो कमु कर। कुल अतुनबियून अल्लाह बिमा ला यालम फिस समावात वमा फिल अर्द वला फिल अर्द। हाणे इहा आहे अलाह जो जवाबु। हे था चवनि त इहे जेके मूर्तियूं आहिनि इहे वलियुनि जूं आहिनि, इन जे रस्ते असां उन वलीअ ताईं आवाज़ु पहुचायूं था, उहे वञी अलाह खे अर्ज़ु करे असांजी शफ़ात था कराइनि। हाणे अलाह छा थो चए, हाणे ॿुधो अरबी ॿुधो, हीअ आहे असल जा। चए थो कुल अतुनबियून अल्लाह, माना तव्हां चईनि त तव्हां अहिड़ी इंफॉर्मेशन था अलाह खे ॾियो बिमा ला यालम फिस समावात वला फिल अर्द, जो हुनखे ई इहा इंफॉर्मेशन कान्हे ज़मीन आसमान में त इहो कमु थिए थो। ख़ालिक़ काइनात थो चवे त तव्हां जो चओ था त इन्हनि बुतनि जे रस्ते या मोलनि क़बरुनि जे रस्ते हितां आवाज़ु उन बुज़ुर्ग ताईं पहुचे थो, उहो शफ़ात कंदो, त अलाह चओ मूंखे त ख़बर कान्हे, मां त इहो सिस्टम ठाहियो ई कोन्हे। चओ त तव्हां मूंखे था ॾसियो जेका मूंखे ख़बर कान्हे का। सुभानहू, अलाह अहिड़े एब खां पाक आहे। छो त हुनजी टेक्नोलॉजी एतिरी एडवांस आहे जो साह जी रग में अंदरि बि असांखे पढ़ी थो वठे। मां जेको दिलि में सोचां थो न, हा मां ॻाल्हायां पियो थो, इहो बि ॿुधे थो, पर जेको दिलि में थो सोचां उहो बि ईअं थो ॿुधे ॼण मां ॾाढियां ॻाल्हायां पियो थो। त चए थो सुभानहू, अलाह ताला में अहिड़ो एबी कोन्हे। व ताला माना हुनजी टेक्नोलॉजी तमामु हाई आहे जो तव्हांखे ॿुधे वेठो अम्मा युशरिकून, जो कोई शिरक था कनि अलाह सां। चए थो मूंखे ई हिन जी ख़बर न आहे, मां कॾहिं अलो ई कोन कयो आहिनि। तंहिंजे करे रब चए थो फला तदउ मा अल्लाह इलाहन आख़िर, तंहिं करे ख़बरदार हिन सिस्टम ते न वञो, अलाह सां गॾु कंहिंखे बि न सॼियो जेको हिन दुनिया में मौजूदु ई कोन्हे। फतकून मिनल मुअज़्ज़बीन, त पोइ मां तव्हांखे न त अज़ाब ॾींदुसि। छो थो अज़ाब ॾिए? इन लाइ त अलाह जी मेरिट हली थी वञे न, ॾिए रिज़्क़ अलाह, मां चवां न फलाणे मोल जे मां वियोसि वञी उते सुखा ॾेई आहे, उन जे करे मूंखे पुटु थियो आहे, माना क्रेडिट उन मोल खे मिली वियो या उन मूर्तीअ खे मिली वियो, अलाह छुटो। पोइ अलाह चए थो त मां त तव्हांखे पैदा कयो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त मुंहिंजी तव्हां तारीफ़ कयो, मुंहिंजी इबादत कयो, त माना तव्हां मुंहिंजी सॼी जेका मां तव्हांखे शयूं ॾिनियूं उनजो तव्हां क्रेडिट ॿिए खे ॾेई छॾियो, हाणे पादर खाईंदो, मां न छॾींदुसि, तंहिंजो पोइ मां अज़ाब ॾींदुसि। हाणे मिसाल तौरु हे हिंदुनि जूं मूर्तियूं आहिनि न, हाणे हिन में वॾियूं वॾियूं मूर्तियूं आहिनि जंहिं ते रश वॾी हूंदी आहे, जंहिंमें काली आहे, राधा आहे, सरस्वती आहे, हनुमान, गणेश, पार्वती, लक्ष्मी, तारा, दुर्गा, सीता, इहे वॾियूं आहिनि। असां हिननि जो इनकार कोन था कयूं, वाक़ई बुज़ुर्ग हूंदा, लेकिन मिसाल तौरु इहो हनुमान आहे, इन जी वॾो हिस्ट्री आहे। ऐं जेको सो जॾहिं बकोल हिननि जे अवतार भॻवानु जेको आयो हो, त जेको आहे सो हिन हुनजो सुपर सालार हो, ऐं हिन जी घरवारी खे खणी विया त हुनखे छॾाए आयो हो, दवाऊं खणी ईंदो वग़ैरह वग़ैरह। हाणे असां त इन्हनि जा जेके हिंदुनि जा नव अवतार अची चुका आहिनि, असां हुनखे पैगम्बर था सम्झूं। पोइ हीअ खणी ईसा आहिनि वांगुरु ईसा अलैहिस्सलाम खे अलाह सम्झनि, असां कोन था सम्झूं। अलाह मथे वेठो आहे, पैगम्बर आया, बाक़ी इहे हुनजा सहाबी हूंदा। असां त हाणे हिन दीन में कोन्हियूं, तंहिं करे नथा चऊं, पर असां हिननि जी बि रिस्पेक्ट कयूं था। हाणे इहो हनुमान जेको आहे इहो ख़ुदि कमु नथो करे सघे, हिननि पाण इशू कया न लिटरेचर। हाणे ॾिसो इहो हनुमान जॾहिं हुनखे मूर्ति आवाज़ु पहुचाए थी त फलाणे खे पुटु वठी ॾिए, त हाणे वियो आहे भॻवान इहे जेके आहिनि इन टिनी जे पेरनि में पियो आहे, साईं मूंखे हिकिड़े रिक्वेस्ट कई आहे त तूं फलाणे खे पुटु ॾे या फलाणे जो कमु कर। इहो आहे तरीक़ो, हिंदुनि जो इहो अक़ीदो आहे। ऐं असांजा बि ईअं था चवनि त जेके मरी विया आहिनि से जन्नत में हुननि जा, हाणे हीअ त चवनि था त जन्नत में असांजे जेके ठग आहिनि इहे त चवंदा असांजो साईं इन में सिम में पियो आहे, लेकिन क़ुर थो चवे ऐं नबी साईं चए थो न, हर अलाह जो वली जन्नत में पहुतल आहे, उते अछे पखीअ में जो आहे जेको करे थो सघे। हाणे हे था चवंदा हे जेको साईं सिम में पियो आहे, इहो इतां रड़ करे अलाह खां सिफारिश कराए थो ॾिए, जेको कोन्हे। अञा हिंदुनि जो त वधीक थोरो एडवांस सिस्टम आहे। हाणे मिसाल तौरु हे जेके आहिनि इहो ब्रह्मा त पंहिंजे रब खे था चवनि, भॻवान खे, जंहिंखे असीं अलाह था चऊं। हे दुर्गा आहे, इहा जेका मूर्ति लॻाई अथनि, इन जो कमु छा आहे, इहा कुवत ऐं निगहबानी करे थी। वरी जेको गणेश, इहो मुश्किल कुश आहे, जॾहिं गणेश ॾे वेंदी त इहे सॼियूं तव्हांजूं मुश्किल कुशाऊं कंदो। गंगा बख़्शिश ऐं मग़फ़िरत कंदी आहे, इहा जेका मूर्ति लॻल आहे। हनुमान कुवत ऐं ज़हानत, माना तव्हांखे पावर खपे था, इन करे ख़ासि तौरु जेके बॉडी बिल्डिंग जा क्लब आहिनि न हिंदुनि जा, उन में ई लॻाईंदा आहिनि, छो त कुवत ऐं ज़हानत आहे। काली नफ़्सियानी ख़्वाहिशनि ते क़ाबू करण जे लाइ वेंदा आहिनि। ऐं काली मां आयो आहियां, तूं जेको आहे सो भॻवान खे चओ मूंखे ॾाढी बुरायूं आहिनि, मूंखे ज़ना जो शौक़ु आहे, मां हराम थो खां, मूंखे हिन मां छॾाए। कृष्णा इल्मु हुस्न ऐं ताक़त, लक्ष्मी दौलत क़िस्मत हिमत ऐं जाह लाइ ॾे वञनि था। पार्वती
गंज बख़्श बिला अवस ॾियण वारी, राधा वफ़ादारी, राम हाणे इहे त जेके आहिनि सो इहो अलाह वारनि जो मालिकुल मुल्क, सरस्वती अलीम हुसन माना ॻाइण वारियूं इहे मायूं इहे इन ॾे वेंदियूं आहिनि। उन खां पोइ हे वरी भॻवान जो रूप आहे शिवा माना रहमकार साज़। इहे माना इहे चवंदा त असांजे अलाह जा 3 रूप आहिनि, त जेके आहिनि से इहे 3 रूप आहिनि। असां वटि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। सीता सबुरु सेखारे थी, सूर्या सूरज देवता हे बीमारीअ खां शफ़ा ॾींदो, विष्णु इहो बि भॻवान जो रूप आहे, इहो मुश्किल कुश आहे। ऐं वरी ॿियनि क़ौमुनि में चाइनीज़ गॉड गुआन, इन्हनि वटि बि चाइनीज़ में बि इहो सिस्टम आहे त इहे असांजा वॾा बुज़ुर्ग आहे उनजूं शिकिलियूं रखियूं वेठा आहिनि। ऐं इहे जेके गॉड्स आहे अॻियनि वक़्तनि जा इहे सभु मौजूदु आहिनि। ऐं इहे जेके हबुल जेको आहे चीफ आइडल ऑफ मक्का, इहे रखिया वेठा आहिनि, इहे मूर्तियूं आहिनि जेके कई वेठा आहिनि। साॻिए नमूने सां हे पंहिंजो जेके ॿुध मज़हब आहिनि इहे जेके से रखियो वेठा आहिनि। इस्लाम में बि चवनि था त आहे अलाह, पर हेठां जेके इलाह नंढा नंढा बुज़ुर्ग आहिनि माण्हू वञी इन्हनि खे चवंदा इहो अलाह खे चवंदो तॾहिं कमु थींदो। इहो सॼो धोखो आहे। अलाह ताला इन चए थो मूंखे इहा इंफॉर्मेशन न आहे, इहो मां कमु अलो ई कोन कयो आहे, छो त मां जी प्रॉपर्टी सॼी मुंहिंजी आहे, ऐं तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे। जॾहिं तव्हां दिलि में बि घुरो था त मां ईअं थो ॿुधां ॼण तव्हां रड़ करे मूंसां ॻाल्हायो था, त तंहिंजे करे इहो रूप ग़लति आहे, इहो शिरक आहे। छो त जेकॾहिं तव्हां मूंखां घुरंदव मां ॾींदोसां त शुक्र मुंहिंजो कंदव न, या वञी कंहिं ॿिए हंधि देॻ लाहींदव, त इन ते अलाह चए थो मां इहो बख़्श न कंदुसि तव्हांखे। बाक़ी हाणे तव्हां गुनाह थिए थो उहो मां बख़्शे, पर चए थो मां शिरक खे कॾहिं बख़्श न कंदुसि, छो त इहो त तव्हां मुंहिंजे तव्हांखे पैदा करण जो तव्हां मक़सदु ई ख़तमु करे छॾियो। ऐं त इंसान खे पैदा ई कयो आहे त मुंहिंजी तारीफ़ कनि, मूंखां घुरनि, मूंखां कनि। वमा ख़लक़तुल जिन वल इंस इल्ला लियअबुदूनी, त मुंहिंजी इबादत कनि। 4 नंबर चौथों चवनि था त माण्हुनि खे क़ुर खां परे रखण लाइ इहो धोखो ॾींदा त हिकु आम माण्हू जंहिंखे अरबी जी ख़बर नथी पवे, तंहिंजे करे जेकॾहिं रुॻो तिलावत में ज़ेर ज़बर ई कंदो त गुनाह थींदुसि। अलाहु अकबर, अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, यानी तिलावत बि न कनि, अदा तव्हां ज़ेर ज़बर जी ग़लती कंदव गुनाहगार थी वेंदव। हाणे इन में छा आहे, रसूल फरमा इन्नमल आमाल बिन्नियात, माना तव्हांखे गुनाह तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजो नियत हूंदी ऐं ज़ोरीअ तव्हां क़ुर जे ज़ेर ज़बर खे मटाए माना मटाईंदव ऐं इन सां तव्हां को पंहिंजो ॼार विछाईंदव, माण्हुनि में त गुनाह थींदो न। बाक़ी हाणे असां सिंधी ॻाल्हाइण में बि ज़ेर ज़बर जो ख़्यालु कोन थो, जेकॾहिं असीं तिलावत कईसीं ईअं ज़ेर ज़बर थी त को असांजी नियत त कान्हे का त असीं हिन जी माना था मटायूं, असांजी नियत ई कान्हे का। चए थो हालांकि गुनहगार वो होगा जो अरबी का आलिम होगा और जान बूझ कर ज़ेर ज़बर की गलती करेगा ताकि माना बदल कर लोगों को धोखा दे। इहो गुनाह उन खे थींदो जेको सायो करे ज़ेर ज़बर खे मटाईंदो त जीअं माना मटायां। तंहिंजे करे नबी करीम सलाम छा फरमायो, चए थो अल मोमिन अलज़ी यक़रउ क़ुरान व यामल बिही, हलो हिन जी माना ते था अचूं। चए थो त जेको मोमिन क़ुरान पढ़े थो ते अमल करे थो त उनजी मिसाल आहे नारंगीअ वांगुरु जंहिंजो मज़ो बि अचो ख़ुशबू ज़बरदस्त। हिकिड़ो मुस्लमान क़ुरान नथो पढ़े माना हू अरबी पढ़ी कोन थो सघे। हाणे उन्हनि वटि क़ुरान आहिनि पंहिंजी ॿोलीअ में, चाइनीज़ खे क़ुरान आहे चाइनीज़ में, अंग्रेज़नि वटि आहे अरबी में, इंग्लिश में, उनमें अरबी अथसि ई कान, त आख़िर उहो बि त क़ुरान पढ़ंदो न, त माना उहो क़ुरान उहो अरबी कोन थो पढ़ी सघे, पर पंहिंजी ॿोलीअ में जेको क़ुरान पढ़ंदो न अमल थो करे, त उहो कतल जी ॻड़ीअ वांगुरु आहे जंहिंजो मज़ो त बहितरीनु आहे पर पोइ खणी ख़ुशबू कान्हेसि, पर इहे बि जन्नत में वेंदा छो त अमल था कनि। और मुनाफ़िक जी मिसाल आहे जेको क़ुरान पढ़े थो, जेको क़ुरान पढ़े थो पर उन ते अमल ई कोन थो करे, त पोइ उनजी मिसाल आहे जीअं हिकिड़ो गुल हूंदो आहे ख़ुशबूअ वारो, बू त अथसि पर खाइबो त कड़ो, तंहिंजे करे इहो मुनाफ़िक आहे जेको हींअर रुॻो अरबीअ में क़ुरान वेठो पढ़े पर इहो मालूम नथो करे त मां छा थो पढ़ां। हालांकि अरबीअ में क़ुरान पढ़ण ते हर हर्फ़ ते 10 नेकियूं मिलनि थियूं, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रुॻो हिकिड़ी आयत क़ुरान जी सम्झी तदबुर सां पढ़ण जो सवाबु 100 रकात नफ़लनि खां मथे आहे। पर ज़ादिल माद में लिखियलु आहे त हिकिड़ी आयत क़ुरान जी सम्झी पढ़णु इन जो सवाबु सॼे क़ुरान खे बग़ैर सम्झी पढ़ण जे ख़तमे करण खां वधीक आहे। तॾहिं इहो मुनाफ़िक आहे त क़ुरान त पढ़े थो पर हुन ते अमल ई कोन्हे, छो त हुनखे ख़बर ई न असीं छा था कयूं, इहो मुनाफ़िक आहे। ऐं उन मुनाफ़िक मिसाल जेको क़ुरान पढ़े बि कोन थो ऐं न को वरी उन ते अमल ई करण जो सुवाल थो पैदा थिए, त पोइ ट्रूह वांगुरु आहे जेको बूब बुछड़ी ऐं कड़ो। तंहिंजे करे अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे
अक्सर मुनाफ़िक़ उम्मती कुराउहा, चए थो मुंहिंजे उम्मत में अक्सरियत मुनाफ़िक़ उहे आहिनि जेके रुॻो क़ुर पढ़नि था पर उन्हनि खे इहा ख़बर न आहे त छा था पढ़ूं, तंहिंजे करे हुन ते अमल बि कोन था कनि ऐं उन खे सम्झनि बि कोन था। तंहिंजे करे अक्सरियत मुंहिंजे उम्मत में मुनाफ़िक़ आहिनि जेके कारी आहिनि, रुॻो किरात कनि था। मां कोन थो चवां, इहो रसूल सलाम फरमाए थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम शफ़ी मंद लाखो। त ॻाल्हि हले पई त चोथों ॼार मां तव्हांखे ॾसियां पियो, जंहिंमें चए थो अलाह जो रसूल फरमाए त अक्सरियत माण्हू जेके आहिनि से रुॻो क़ुर जेकॾहिं पढ़नि बि था त मालूम नथा कनि त छा था पढ़ूं। तंहिंजे करे अक्सर मुनाफ़िक़ी उम्मती कुराउ आहे, अक्सरियत मुंहिंजी उम्मत में मुनाफ़िक़ इहे कारी आहिनि, क़ुर पढ़ण वारा। तंहिंजे करे इन खे चइजो थो त दुनिया में तो इस्लाम क़ुर के तर्जुमे से फैल रहा है। दुनिया में इस्लाम अरबीअ मां कोन थो फैलिजे। अंग्रेज़ जेके धड़ाधड़ इस्लाम में अचनि था उन वटि क़ुर अंग्रेज़ीअ में आहे, जंहिंमें पढ़ी हैरान था थियनि। चाइना में तेज़ी सां फैलिजे थो, हुन वटि सॼो क़ुर चाइनीज़ में, अरबी कोन अथसि। त दुनिया में त इस्लाम क़ुर जे तर्जुमे सां फैलिजे थो, लेकिन हिते पाकिस्तान में पढ़ियल लिखियल ज़हीन माण्हू उनखे ड्रेॼारियो अथनि त जेको किरात में ज़ेर ज़बर जी ग़लती कंदव त जेको आहे सो गुमराह थी वेंदो। तंहिंजे करे उहे पढ़ियल किथे तबलीग बि नथा करे सघनि। मां क़ुर खोले ॾसियां त मां आयत पढ़ंदुसि ऐं पोइ तव्हांखे माना त ॾिसनि वेठा, पर वरी अरबी पढ़ण खां पिया ड्रिजंदा त हिते ज़ेर ज़बर जी ग़लती थी त मुला चढ़ी वेंदा मुंहिंजे मथां। त तबलीग बि इहे सही ज़हीन माण्हू इन ख़ौफ़ खां नथा करे सघनि। इन लाइ अवाम अहिड़नि इंटेलिजेंट इन्हनि ज़हीन माण्हुनि खां क़ुर जी तबलीग खां जे ख़ैर खां महरूम लॻो पई आहे। ॼार नंबर पंजो इहो आहे त फासाइण लाइ छा कंदा, क़ुर साम्हूं रखी तकी रखंदा। हीअं क़ुर पियो हूंदो न, हीअं खोले बि रखंदा, हितां ॿ टे आयतूं बि पढ़ंदा ऐं पोइ सॼी तक़रीर शिरक फ़िरका वारत बिदअत जे वधाइण में सर्फ़ कंदा। माण्हू जेके वेठा आहिनि उहे सम्झंदा त हीअ त क़ुर ॾिसी ॾिसी पियो थो माना करे, जॾहिं की क़ुर मां माना करे ई कोन थो। इहो मां कोन थो चवां, क़ुर लिखियो आहे इहा ॻाल्हि। पोइ ॿुधो अलाह ताला छा थो चए क़ुर पाक में, सूरे आले इमरान चए थो इन मिनहुम लफ़रीक़ैन, चई हिकिड़ा ठग इन्हनि में आहिनि, यलवुन अलसिनतुम बिल किताब, जो ज़िबान खे वकड़ हणी ऐं माण्हुनि खे धोखो ॾेई चवनि था त हे जेको मां ॾसियां पियो थो हिन क़ुर मां थो ॾसियां, ले तहसबू मिनल किताब, त माण्हू सम्झनि त क़ुर मां थो ॻाल्हाए। वमा हुअ मिनल किताब, इहो क़ुर जी ॻाल्हि करे ई कोन थो, इहो हथ जा ठोके पियो थो तव्हांखे पंहिंजा ॻाल्हियूं, ऐं तव्हां त सम्झो त हीउ क़ुर ईअं थो चए। भई यक़ूलून हुअ मिन इंदिल्लाह, वरी चवे थो त अलाह हीअं चयो आहे, अलाह जे रसूल हीअं चयो आहे। वमा हुअ मिन इंदिल्लाह, अलाह इहा ॻाल्हि कई कान्हे का। व यक़ूलून अलल्लाहिल कज़ब, अलाह ते कूड़ था हणनि। वहुम यालमून, पर आहिनि आलिम, पर ठग आलिम। तंहिंजे करे अलाह ताला वार्निंग ॾिनी आहे, चए थो या लज़ीन आमनू, ए ईमान वारो, इन कसीरन मिनल अहबार व रुहबान, अक्सरियत आलमनि जी ऐं इन्हनि बुज़ुर्गनि जी, लियाकुलून अमवाल नास बिल बातिल, इहे ॼार विछाए माण्हुनि जो ठगीअ जो माल था खाइनि। वया सुद्दून अन सबीलिल्लाह, अलाह जे सिधे रस्ते खां रोकिनि था। वल्लज़ीन यकनूज़ुन ज़हब अल फिद्दा, ऐं पोइ इहे माण्हुनि खे मुरीद ठाहे चंदा वठी 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 पेजारो वठनि था। हिते क़ुर थो चए वल यकनूज़ुन ज़हब, सोननि जा ढेर कनि था ऐं चांदीअ जा ढेर। भला युनफ़िक़ू फी, इहे इन्हनि जी नेचर आहे त इहो कॾहिं ज़कात कोन ॾींदा, कंहिं ग़रीब खे कोन ॾींदा, कंहिंखे तइलीम कोन ॾींदा, पंहिंजनि पैसनि मां। फ़सबीलिल्लाह फ़बशिरहुम बिअज़ाबिन अलीम, इन्हनि खे वार्निंग ॾियो त अलाह चए थो तव्हांखे अज़ाब अलीम मिलंदो। इहो ॼार नंबर 5 आहे, इहे बि ठग अथव। ॼार नंबर 6 चवनि था त तव्हां असांजे कहते हमारे बाड़ में आ जाओ। बाड़ माना वाड़ में तव्हां फासा आहिनि न, तव्हांखे मां तस्वीर बि ॾेखारी। चवंदा असांजे वाड़ में घिड़ी आहे अंदरि, पोइ असांजे ज़िमे आहे त तव्हांखे जन्नत में वठी वेंदासीं, ऐं असां तव्हांजे लाइ तव्हांखे रिज़्क़ अलाह वधाए ॾींदो असांजे करे। इहो आहे 6 ॼार। क़ुर छा थो चए, काल लज़ीन कफ़रू, हाणे इन्हनि खे अलाह ताला नालो ॾिए थो इन्हनि ठगनि खे काफ़र, छो त न पाण क़ुर ते हलनि ऐं माण्हुनि खे गुमराह कनि। काल लज़ीन कफ़रू लिल लज़ीन आमनू, मुस्लमाननि खे चवनि था, ईमान चवनि था नुतबियू सबीलना, अचो असांजे तरीक़े ते जेको सो असांजे पोयां हलो, पर नहमिल ख़तायम, असां तव्हांजा सभु गुनाह असां खणंदासीं। इहो 6 नंबर ॼार, असां तव्हांजा सभु गुनाह खणंदासीं, साईं खणंदो, जंहिंजे चीच हथ में तंहिंखे लहर न लोॾो। क़ुर छा थो चए अॻिते, वमा हुम बिहामलीन मिन ख़ताया मिन शैइन, चए कूड़ था हणनव, तव्हांजा गुनाह जी हिकिड़ी तिर जेतिरी ज़री बि कोन खणंदा। इन्नहुम
काज़ ॾोकड़नि कम लाइ तव्हांखे कूड़ था आणनि, त ख़तरनाक कॾहिं बि इन ते यकीन न कयो। इहो आहे 6 नंबर जार। 7 जार, कुरान की अगर माना करेंगे तो कोशिश ये होगी कि हालात हाजरा से कुरान को काट कर इस तरह दर्स दे कि ऐसे लगे कि ॼण को कुरान पुराणे ज़माने जा किसा आहिनि। माना कंदा न त हाणे तव्हांखे हिन हालात ते न ॾसींदा त कुरान छा थो चवे। हाणे कुरान में छा चए थो, वक़ातिलूम हत्ता ला तकून फितनतऊं व यकून दीन कुल्लही लिल्लाह फ़इनिंतहू फ़इन्नल्लाह बिमा, माना अलाह चए थो त जॾहिं बि को फितनो थी वञे त तव्हां गॾिजी सॼी उन फितने खे ख़तमु करण लाइ क़िताल कयो। हाणे हिते छा चवंदा, ओ हुन ज़माने में हिन जेको सो हिन साहबी हुनखे चयो हीअ ॻाल्हि थी, अड़े हीअ क़ुर जी माना हाणे कबी न, त जेकॾहिं को तव्हां सां ज़ुल्म वधे थो, फितनो वधे थो, त उन खे त विढ़णो आहे उन्हनि सां। अलाह ताला जो उन्हनि लाइ इन लाइ त तव्हांखे कोशिशि करणी आहे। हाणे इनखे कटे वरी कंहिं स्टोरीअ में हणी छॾींदा, त इहो ई थो चए। मिसाल तौरु वैज़ा कील लहुम माज़ा अंज़ल रब्बुकुम, जॾहिं हुन खां पुछिजे पियो त इहे क़ुर जो छा पियो थो नाज़ुल करे, छा थो चवे, कालू असातिरुल अवलीन, चवंदा हे त पुराणे ज़माने जा किसा थो बयानु करे। इहा ई ॻाल्हि उते कंदा। अॼुकल्ह असांजा माण्हू वरी इन खे पुराणनि ते करे किसा ॿुधाइण, क़ुर जा किसा मज़े सां ॿुधाईंदा किसा, वाह 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 ज़ुलेखा ऐं साईं ईअं करे ॿुधाईंदा। हालांकि हिकु हिकु आयत जो मतिलबु आहे त हींअर इन आयत जो तव्हां सां कहिड़ो तालुक़ु आहे। अलाह ताला को किसा ख़्वाना जो तव्हांखे पुराणियूं किसा ॾेई ऐं अलिफ लेला जूं कहाणियूं थो ॿुधाए, न, अलाह जे कंहिं बि किसे में हिकु हिकु आयत अॼु उनजो कहिड़ो तालुक़ु आहे इहो ॿुधाइणु खपे। मिसाल तौरु, मिसाल जी ॻाल्हि आहे, हीअ आयत आहे, इन फिरौन अला फिल अर्द, फिरौन सुपर पावर हो उन वक़्तु ज़मीन में, जल अहला शीअई, ऐं उन्हनि पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे फिरकनि में विरहायो, तज़इफ़ ताइफ़तुन मिनहुम, ऐं उन्हनि मां हिकिड़े खे कमज़ोर पियो करे, युज़बे अबनाहुम, मायूं उन्हनि जूं छोकिरियूं कुहंदो, न पुट कुहंदो, यस्तई निसाहुम, ऐं उनजा जेके आहिनि से मायुनि खे ज़िंदा रखंदो, इन्नहू कान मिनल मुफ़्सिदीन, इहो फ़सादी हो। हाणे माना असां चवंदासीं त फिरौन जेको आहे न सो इहो पंहिंजो इक़्तिदार क़ाइमु रखण जे लाइ इन जेको आहे सो माण्हुनि खे फिरकनि में विरहायो। ऐं हाणे न, हे जेको अंग्रेज़ आयो, अंग्रेज़नि ईस्ट इंडिया कंपनी थी पाकिस्तान में आयो, त उन वक़्तु को फ़िरको कोन हो, न बरेलवी आहे, न देवबंदी आहे, न अहले हदीस आहे, कुझु बि न हो, सभु हनफ़ी आहे। हुन अची इहो ई कमु कयो जेको फिरौन कमु कयो आहे, ऐं अची हुननि में 2-3 मुलनि खे तयारु करे उन्हनि खे वरी चई, हुननि वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जो वरी आलम दीन चिड़ी पिया, अड़े तव्हां हिते शिरक था कयो, छा था कयो, पर अवाम खे गेले विया पाण सां, उन्हनि खे ॾोकड़ मिलिया, पैसा मिलिया अंग्रेज़नि जी तरफ़ां, हणी मुस्लमान क़ौम खे विराए छॾियईं। तंहिंजे करे अॼु का बि इस्लामी तहरीक इन लाइ नथी थी सघे, जेकॾहिं देवबंदी उथंदा त बरेलवी कोन हुन सां हलंदा, जे बरेलवी कंदा त देवबंदी कोन हलंदा, जे वरी हिन मां ॿिन्ही मां को कंदो त वरी अहले हदीस कोन हलंदा, वरी शिया हुनजे पोयां कोन हलंदा। इहा आहे अंग्रेज़नि जेका असांखे उहा फिरौन वारो कमु करे विया। ऐं क़ुर हाणे असांजा मौलवी चवंदा अदा फिरौन हीअं कयो, अड़े फिरौन छा कयो, हाणे बि ईअं पियो थो थिए। तंहिंजे करे आयतुनि खे आणिणो आहे हाणे के हालात ते। इहो बि ॼार आहे हिकिड़ो, ॼार नंबर 8, चवनि था त जीअं बादशाह आहिनि न, दुनिया जी बादशाह आहिनि, त अलाह बि जेको सो सिफ़ारिशुनि जो मोहताज आहे, ऐं पोइ वरी पाण खे चवंदा असीं तव्हांजी शिफ़ायत कंदासीं, ऐं पोइ माल कमाइनि था। हालांकि अलाह छा थो चए, चए थो इन लज़ीन तदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन तव्हां मोलनि खे पुकारियो था, इबादुन अमसालकुम, इहे बि मुंहिंजा प्यारा बानणा आहिनि तव्हां वांगुरु, वादूहुम, पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां उन्हनि खे सॼो था, उहे ॿुधनि था, त चए थो त पोइ फल यस्ती जी उबुलकुम, पोइ तव्हांखे सॾु ॾियनि था, इन कुंदुम सादिकीन, जे सचाओ। माना अलाह थो चए जंहिं बि मोल खे तव्हां सॼो था, चाहे मूर्तीअ वारो बुज़ुर्ग आहे कहिड़ो बि आहे, चए थो जेकॾहिं तव्हां हुनखे सॼो था त तव्हांजो अक़ीदो आहे त ॿुधे थो, त पोइ जवाबु छो नथो ॾिए। माना अलाह छा गूंगो करे छॾियो अथसि, कन ॿुधनिसि था भई गूंगो आहे। माना शर्त इहो आहे त जेकॾहिं तव्हां सॼो था कंहिंखे त हू जवाबु त ॾिए जेकॾहिं सचा हो। ऐं अलाह हर दफ़ा हाज़िर आहे असां सां। अलाह चए थो उलाइक लज़ीन यदऊन, जिन खे तव्हां सॼो था न, उहे अलाह जा वली बुज़ुर्ग ख़ुदि यब्तगून इला रब्बिहिमुल वसीलत अय्युहुम अक़रब, त उहे पंहिंजे आमालनि जा अहिड़ा वसीला अख़्तियार करण जी कोशिशि कंदा त कहिड़ो आहे जेको मां कमु कयां, रोज़ो रखां, पंहिंजो निमाज़ूं पढ़ां, कहिड़ो कमु कयां जो रब मुंहिंजी रहमत, रब मूंखां क़रीब थिए। ऐं इहे ख़ुदि अलाह जी रहमत जा मुतलाशी आहिनि, यख़ाफ़ून अज़ाब, इहे अलाह जा वली ख़ुदि अलाह जे अज़ाब खां डिॼंदड़ आहिनि।
इन अज़ाब रबिक कान महज़ूरा, बेशक अलाह जे अज़ाब खां त रिझणु खपे। इन ते शाह लतीफ़ चए थो, दातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, मींहं मुदाइता वसणा सदा वसी तूं, जे घर अची मूं त मेरे ई मान ला। अलाह साईं जेकॾहिं तूं मूंखे मुंहिंजो अघु जेको ओघाईंदे त मां त हिकिड़ो मेरो आहियां, तॾहिं माना वारो थी वेंदुसि। 4 नंबर 9 चवनि था त देता अल्लाह ही है लेकिन बुज़ुर्गों के कहने पर, यानी अल्लाह पाक बुज़ुर्गों के मातहत है, नऊज़ बिल्लाह। वह ॾींदो अलाह पर असांजे चवण खां सवाइ कोन ॾींदो। क़ुर छा थो चए, वयाबदून मिन दूनिल्लाह, अल्लाह खां सवाइ जिन खे पुकारनि था, माला यज़रूं वला यनफम, न उन्हनि जे हथ में तव्हांखे नुक़सानु ॾियणा न फ़ाइदो ॾियणा। व यक़ूलून हाउला शुफ़ाउन, ऐं चवंदा त अलाह खां असांखे कमु कराए था ॾियनि। त इहा ई आयत ॿुधाईमांव त चए थो अलाह चयो मूंखे त तव्हां इंफॉर्मेशन जेको मूंखे ख़बर कान्हे का। 4 नंबर 10 सारी कमाई तकरीर के जादू से हासिल करते हैं, खासूसन इंडो पाक के मुकर्ररों को तकीरों में सहर जादू का असर डालने का हुनर आता है। हे जेका तकीर करे वरी लाउडनि खे मुकूं था ठोकनि न, वरी हीअं हीअं करे चवंदा सुभाणे इहो इन में जादू ऐं सहर शामिलु थी वियो आहे जेको तव्हां ते असरु थो करे। हालांकि हणंदा टुप कूड़ ते दादा साहब की गोड़ी अंधेरी राति हट वञ, सुभाणे अलाह सुभाणे, माना इहो जादू आहे। इहे माण्हू तव्हां सां जादू कनि था, ऐं ख़ासि तौर इहा तकीर इंडिया पाकिस्तान जे माण्हुनि में वॾो मलको आहे। अंग्रेज़ अहिड़ी तकीर करे कोन था सघनि, को अरबी था करे सघनि। इहो जादू सिर्फ़ु हिन क़ौम में आहे। मिसाल तौरु अचो इन जो सबूत कढूं था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां। हदसना जेको आहे सो समेत इब्न उमर यकूल त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सही बुख़ारी हदीस आहे, जाई रजुलान मिनल मशरिक़, हिकिड़ा 2 शख़्स आया इंडिया पाकिस्तान मां मशरिक़, अचे उते ख़तब आहे, ज़बरदस्त तकीर कयनि। काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा तकीर जो नबी साईं ताईं ख़बर पहुती त चई इन मिनल बयान ल सहरन, के इन्हनि तकीरुनि में जादू था विझनि जेको तव्हां ते असरु थो करे, लफ़्ज़नि जी लफ़ाज़ी ऐं पलटा हणंदा। इहा असांखे न खपे। मिसाल तौरु शेर ऐं कवालिन जा धोखा, उहा शोराओ यतबिउमुल गाऊं, इन शाइरनि जे पोयां सफ़ा भटकियल माण्हू था पवनि। अलम तर अन्नहुम फी कुल वादी यहीमून, ऐं ॾिसो त शाइर हर क़िस्म जे कंदा, ज़ुल्फ़ ते कंदा, माईअ जे हुस्न ते कंदा, चपनि ते कंदा, अलाह ते कंदा, सवाइ उन्हनि अलाह जे वलियुनि जे जंहिंजा शेर अलाह ॾे सॾनि था। उहे केरु आहे? असां वटि मौजूदु आहे अब्दुल लतीफ़ भिटाई, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। उन पाण चयो आहे पंहिंजे रिसाले, जे तो बेत भायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियासंदी पार ॾे, त माना मां जा सभु शेर क़ुर जे आयतुनि जो तर्जुमो आहे। तंहिंजे करे हिन शेर खां पोइ उहो शाह जो लतीफ़ जो शेर जो क़ुर जी कंहिं न कंहिं आयत जो तर्जुमो न आहे, उहो शाह जो शेर ई कोन्हे, इहो ठोकियो वियो आहे अंदरि। ऐं इन खां पोइ मलाह साहब जेको क़ुर जो शेर में तर्जुमो कयो आहे, बिल्कुलु सुभान अल्लाह। जेतो इहे जेके शाइर आहिनि न, इन जी हिकिड़ी साइकोलॉजी आहे, कहिड़ी? व अन्नहुम यक़ूलून माला यफ़लून, इहे ख़ुदि जेके चवनि था उन ते अमल ई कोन था कनि। इल लज़ीन आमनू अमल सालियात, लेकिन उहे शाइर जेके ईमान ऐं नेक अमल कनि था, वज़कुरुल्लाह कसीरा, अलाह जो ज़िक्र तमामु घणो कनि था, वंतसरू मिन बाद ज़ुल्मू फसयअलमुल लज़ीन ज़ुल्मू अय्युन क़ल्बिन यनक़लिबून, ऐं इन जी मदद थिए थी जेकॾहिं ते ज़ुल्म थिए थो। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ी लाखो। ज़िक्र हले पियो त 19 धोखा कहिड़ा आहिनि जेके हिन मुआशिरे में असांखे मिलनि था। छो त अलाह ताला जहन्नम में बि 19 खाना ठाहिनि जंहिंमें हर धोखे वारो ऐं उन जा मुरीद उन खाने में वेंदा। ऐं सभिनी धोखनि जो पहिरियों ई असूल आहे त माना क़ुर सां न कनि, त जीअं असांजे हिन ॼार मां निकिरी न वञनि। ऐं साॻिए नमूने अलाह मिसाल ॾिनो आहे कोरियर जो, उन जा बि 19 फैमिलियूं आहिनि ऐं उन्हनि जे ॼार फासाइण जा तरीक़ा मुख़्तलिफ़ जेके तव्हांखे मूं ॾिनो आहे। जेकॾहिं ही तव्हां प्रोग्राम शुरूअ खां ॿुधो हूंदो त मां तव्हांखे ॾेखारियो त इहे कोरियड़ा कीअं था फासाइनि पंहिंजे ॼार खे। जे न त ही शायदि अपलोड थी वेंदो प्रोग्राम, पोइ तव्हां ॾिसिजो त इहे जेके शेर वारा आहिनि न, शेर जेकॾहिं नेक शेर आहिनि जीअं शाह लतीफ़ भिटाई आहे त अखियुनि ते आहिनि, लेकिन इहे इन शेर सां माण्हुनि खे धोखो ॾियनि था। यानी मिसाल तौरु ही मां तव्हांखे ॾेखारियां थो, मीलाद गोहर जा कुझु शेर चए थो
मीम से तूने छुपाया राज को अपने तमाम, ए अहद अहमद की सूरत में निहा तू ये मन तू अहमद थी आयो ऐं मीम करे पाण खे लिकायो थी आई अलाह तू ही, माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू अलाह आई। अदब से ज़बान थाम के रह गया में हबीब खुदा को खुदा कहते कहते, माना इहो ड्रामो इहो हिंदुनि वारो त जेके असांजा जेके पैगंबर न आहिनि सभु अलाह आहिनि, भॻवानु आहे पंहिंजी शिकिल मटाए आयो आहे, या जीअं ईसाई था चवनि त अलाह ताला हज़रत ईसा जे रूप में आयो आहे। वरी जेको बुज़ुर्ग आहे पंहिंजे नाले छा थो चवे, ख्वाजा मोहम्मद फरीदी चए थो, पाण थो चए या को बुरी थो चए, तख्त फरीद है रब्बे फरीद का नक्शा खींचा हुआ है अर्शे मजीद का, बस या फरीद कहते ही जन्नत मिली हमें, अल्लाह ढूंढता है बहाना फरीद का, क्या खुदा की शान है या खुद खुदा है जलवगर, मिलती है अल्लाह से तस्वीर मेरे पीर की। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह चवण जो मक़सदु इहो आहे त असां इन खे कंटिन्यू कयूं, त असां बि पंहिंजे बुज़ुर्गनि जे लाइ चऊं त इहो अलाह आहे, इन खे था कंटिन्यू करणु चाहिनि। जार नंबर 11 असल में छा आहे त इहे जेके धोखेबाज़ आहिनि इहे कपिड़ा हीअं अजीब पाए मिसकीनी शिकिल करे अचनि था, पर इन्हनि सां गॾु जिननि जी मदद शामिल आहे, शैतानी जिन बिल्कुलु इन्हनि सां गॾु हूंदा आहिनि, जेके हिनखे हवा में बि उॾाए सघनि था, ऐं उन जे शैतानी जिन हुननि खे एडवांस में ॾसींदा फलाणो माण्हू अचई थो, हिन जी ॿकरी चोरी थी विया, अञा पहुतो बि कोन्हे को, त हू पीर ॾिसी हुनखे चवंदो हा दा अहमद ख़ान अची त कोन थो, पर जॾहिं ॿकरी थी चोरी थी त भॻो थो अची, हो पेरनि में किरंदो त साईं करामत वारो आहे, हालांकि हुनखे जिन ॾसियो आहे। अदा भाउरो जन्नत ॾाढी ॾुखी आहे हासिलु करणु ऐं सवली बि आहे, सिर्फ़ु क़ुर पाक खे सम्झो ऐं इन्हनि जिननि शैताननि जे बारे में इंफॉर्मेशन वठो। मिसाल आहे त ॿुधायां थो, हीअ आहे पंहिंजो शरह अक़ीदा तहवाई जो, चए थो मोहम्मद बिन अबी अज़ हनफ़ी इन्हनि जे बारे में जेके पीर थियनि था लिखे थो त हुननि में हिकिड़ा क़िस्म अहिड़नि जो आहे जेके शैतान सां ॻाल्हाईंदा आहिनि ऐं माण्हू हुनखे चवंदा आहिनि रिजाल ग़ैब आहिनि, उहे शैतान सां मुखातिब थींदा आहिनि ऐं माण्हुनि जा अहवाल वठंदा आहिनि, ऐं पोइ वरी माण्हू हुननि वटि ख़िलाफ़ आदत अनोखियूं शयूं हूंदियूं आहिनि त माण्हू हिनखे ॾिसंदे करामत वारो आहे, ऐं इहे शिरक फैलाईंदा आहिनि। अलाह ताला इहे ॻाल्हि करे चए थो कज़ालिक जालना लिकुल नबियन अदुवन शयातीन इंस वल जिन, चए थो नबीअ जे मुखालफ़त में असां पावर ॾिनो आहे शैताननि खे, उहे इंसान बि ऐं जिन बि शैतान आहिनि, माना जॾहिं को इंसानु शैतान सां लाॻोपो रखे थो त शैतानी इंसान थी थो वञे, ऐं जेको जिन आहे उहो जिन हिकिड़ा नेकब आहिनि ॿिया शैतानी, चए थो यू ही बादुम इला बादिन, इहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, जिन ऐं जेके हुननि जा पोइ लॻ इंसान आहिनि हिक ॿिए सां कम्यूनिकेट कनि, क़ुर थो चवे त पाण में ॻाल्हाइनि था, ज़ुख़ुरफ़ल क़ौल गुरूरा, पर ॾियनि हिक ॿिए खे धोखो था, वलौ शाह रब्बुक मा फ़अलू, पर अलाह चए थो इहा मां हिननि खे परमिशन ॾिनी आहे, जेकॾहिं मां न ॾियां हा त न थियां फ़ज़रहुम वमा यफ़्तरून, तंहिं करे जेके कूड़ ठाहींदा छॾे ॾे। हाणे इहे ई आहे न जिन खे जिन अची ऐं पोइ हे अटकलूं सटकलूं ऐं जेको करे माण्हुनि खे मरूं था कनि त तुंहिंजे घर में हीअं तुंहिंजे घर में हीअं, तंहिंजे करे नबी करीम सलाम फरमायो आहे त मन अता अर्राफ़न, जेको इन अहिड़े पीर ॾे वियो फ़साल हुअनि शयुनि ऐं उन खां वञी को मुस्तक़बिल जी या ख़बर वठंदो, लम तक़बल लहू सलात अरबईन लैला, त 40 ॾींहं जी निमाज़ क़बूल कान पवंदी। वरी नबी साईं फरमायो आहे मन अता काहिनन व अर्राफ़न, इन जादूगर टाइप जे माण्हुनि ॾे जिन वटि जिन आहिनि, आयो फ़सदहु बिमा यक़ूल, ऐं जेका हुन ते ॻाल्हि चई हुन यकीन कंदो, फ़क़त कफ़र बिमा उनज़िल अला मुहम्मद, पोइ तव्हां हिन क़ुर जो कुफ़ुर कयो आहे। हाणे सवाल त भला अलाह जे सचा वलियुनि जी असीं कीअं सुञाणूं त इहो अलाह जो सचो वली आहे, अचो त उन निशाननि ते और पहिरीं निशानी, अल्लाह का हक़ी बंदा अमली तौर पर सुन्नत पर क़ाइम होगा। फरमायो आहे हज़रत अनस बिन मालिक, फ़मन रग़िब अन सुन्नती फ़लैसा मुनी, माना अलाह जो वलीअ जी निशानी आहे त रसूल जे सुन्नत ते 100% अमल कंदो। ॿी निशानी, अलाह जो वली ज़ाहिरी तौर आम माण्हूअ जा कपिड़ा पाईंदो, हे पगड़ ऐं कड़ा ऐं कंठा ऐं वरी मथे तख़्त ते वेहे, वरी चंद वरी माण्हू विञणा हणनि, वरी के पेरनि खे ज़ोर ॾियनि, इहा अलीअ जे इहा शैतान जे वलीअ जी निशानी आहे, अलाह जे वली निशानी आहे। ॿुधो क़ुर हदीस चए थो त बेन मां न जुलूसन फिल मस्जिद, जे नबी करीम सलाम सां गॾु असीं मस्जिद में वेठासीं, दख़ल रजुन अला जमलन फनाह फिल मस्जिद, हिकिड़ो उठ ते आयो, उठ जो गोॾो ॿधई, अंदरि अची चई काल लहुम, निहारे असां सभिनी खां, चए थो अयुकुम मुहम्मद व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त चई तव्हां में केरु आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माना त जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा में वेठो आहे
ऐं जेकॾहिं तख़्त ते वेठल हुजे, कड़ा पियल हुजनिसि, जुबा पियल हुजनिसि, बुॼणा पिया लॻनि, पेर पिया माण्हू कनि, त पुछण जी ज़रूरत ई कान्हसि। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं वेठो साहबा मां जो हुनजे कपिड़े लटे मां केरु कोन थो ॿुधाए सघे त हिन में केरु, तॾहिं त पुछे थो तव्हां में केरु आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त चयूंसि त जेको आहे सो हाज़ा रजुल अबियद मुतकी, जेको हे टेक जो वेठो आहे अछे रंग जो, इहो ई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। टी निशानी त जेकॾहिं अलाह जो इहो जेको ठॻु वली हूंदो उहो खाईंदो माल, कुकड़, गोश्त, ऐं जेके मुरीद उहे वरी चढ़ण वारा चांवर खाईंदा, छोलनि वारा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो करे, सहाबिन खे बुख लॻी, प्यालो घुराईं खीर जो, 70 वेठा हुआ सहाबी, उन्हनि सभिनी खे पियारी। जॾहिं उन्हनि बचायो प्यालो त पोइ जेको आहे सो हिकु सहाबीअ खे ॾिनई, चई वेही पी। काल अकुद फशरब फ़कात फशरब, चए थो मां वेही पीतो। हाणे नालो मूंखां ज़हन में नथो अचे त चई त पी, माना सभिनी पीतो, पर हीउ ख़ासि साहबी हो, हुनखे चई वेही पी। सो चई मां पीतमि, त वरी चई त अञा पी। फमाज़ा जेको शब्द हता कुल्त भला ला वल्लज़ी बस बिल हक़ मां अजद लहू मसल कनि, चई हाणे साईं सफ़ा मुंहिंजो 2-3 दफ़ा मूंखे चई, मां 2-3 दफ़ा ट्राई कयो, पर मुंहिंजो सफ़ा पेट भरिजी वियो आहे। काल फरनी, चई हेॾे करे प्यालो। हाणे 70 माण्हुनि हुन मां ओभर कई आहे, वरी हिन सहाबी पीतो आहे, ऐं उन खां पोइ चए थो इहो प्यालो ॾे, अलकद फ़हमदिल्लाह, ऐं पोइ चई अल्हम्दुलिल्लाह, ऐं चई बिस्मिल्लाह रहमान शरब फज़ल, सभिनी जी ओभर जो खीर पी वियो। इहा आहे अलिया जे वॾीअ जी निशानी। ऐं मके में जंहिं बुज़ुर्ग वटि तालीम हासिलु कंदो हुउसि, पोइ उन हिकु ॾींहुं असांजी दावत कई। पोइ असांखे घर असांजी दावत कयईं, असां 6-7 ॼणा असीं प्लेट में ॿूड़ विझी वियो चमचे सां, पाण चुप करे वेठा। मूं चयो साईं तव्हां खाओ, चई मां पोइ खाईंदुसि। असां जॾहिं खाई बसि कयो त जेको थोरो थोरो ॿोड़ असांजे प्लेट में बचियो, हीअं खणंदो पंहिंजी प्लेट में विझी, ऐं उन में वरी थोरी ॿी रस उन मां विझी पाण खाइणु शुरू कयईं। चई त इहा सुनत इहा आहे त अलाह जो बुज़ुर्ग ऐं वॾीअ जी निशानी आहे त सभिनी खे खाराए, पोइ जेको बचंदो उन मां खाईंदो। आहिनि असांजा अहिड़ा वली, या वॾी शैतान आहिनि। आख़िरी चौथी निशानी, चौथी आहे त जेकी इहे अलाह जो वली आहे, उहो चंदा कोन वठंदो, उनजा खीसे जी कट कोन कंदो, पंहिंजो धंधो कंदो। रसूला फरमाए त मां कसब रजुल कसबन अतियब मिन अमल यदई, सभिनी खां बहितरीन कमाई आहे हथ जो पोरियो। वमा अनफ़क रजुल अला नफ़्सी व अहलिही व वलदी व ख़ादमी, ऐं पोइ इहो हथ जे पोरियो कमाए जेको पंहिंजो ख़र्च थो करे पाण ते, पंहिंजे घर वारनि ते, पंहिंजे औलाद ते, पंहिंजे नौकरनि ते, पोइ उहो सदका, त इहो सदको कयो थो वञे। रसूल सल्लम छा कंदो, रसूल सल्लम घर में कमु कराईंदो हो। अन असवद काल साल तो आयशा मां कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसनफ़ी बेती, जी घर में नबी साईं छा कंदो, कालत कान यकून फिल महिनत अहली, जी असां सां हर कम में हथु विझराईंदो, ख़िदमत अहली, बाक़ी फ़ैज़ा हज़रत सलाह ख़रीद, बाक़ी निमाज़ जो अज़ान ईंदी असांखे छॾे हलियो वेंदो, माना हर कम में असांखे हथु विझराईंदो। इहा आहे अलाह जे सचे वलियुनि जूं 4 निशानियूं, जंहिंमें पायो मूंखे ॿुधाइजो। जार नंबर 12, अवामुन्नास में क़ुरान जी माना, लफ़्ज़ी माना जी तइलीम कराई कान थी वञे। छोकिरनि खे मदरसे में दाख़िल कंदव, रुॻो अरबीअ में हुनखे यादि कराईंदा। बाबा ॻाल्हि आहे त आख़िर हुनखे माना त ॿुधायो न, उन्हनि खां दूरि कंदा, असुल ॿुधाईंदा। बल्कि जेको फाज़िल अरबीअ जो थिए थो, उनखे बि आख़िरी साल में 8 साल में कोई 2.5 पारा हुनजी माना कराईंदा, साहब ईअं ई, यानी सफ़ा क़ुरान जी माना खां दूरि रखियो थो वञे। अलाह ताला क़ुरान में 4 दफ़ा चयो अथई, वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़हल हल मिन मुद्दकिर, असां क़ुरान सम्झण वास्ते आसान कयो, आहे केरु सम्झण वारो। ऐं इहो अंग्रेज़नि अची कयो। मां तव्हांखे चयो त अंग्रेज़नि जॾहिं आया त हुननि चयो मां फ़िरक़ो कीअं क़ाइमु कयां, त हुनखे चयूं त शायदि जेकॾहिं क़ुरान जी माना माण्हुनि खे आहे त तूं फ़िरक़ो क़ाइमु कोन थो करे सघीं। तॾहिं हुननि ॾोकड़ ॾेई मुलनि खे चयो त माण्हुनि खे चयो त तव्हां माना न पढ़िजो, गुनाहगार थींदो, अॼु ताईं चवनि था, ऐं इहा तहरीक शुरू करे ॾिनई ऐं फ़िरक़ा क़ाइमु थियणु लॻा। इन जी मुखालिफ़त कई हज़रत शेख हिंद मौलाना महमूद हसन रहमतुल्लाह, चई मां इहो न कंदुसि, इहा साज़िश आहे इस्लाम जे ख़िलाफ़ु। 5 जणी माण्हू हुनजी CIA में रिपोर्ट कई अंग्रेज़नि वटि, तूं असांजे तालीमा जी मुखालिफ़त थो करीं। ऐं पोइ जॾहिं बीमार थियो त पोइ कढियनिसि ऐं मोटी अची दारुल देवबंद में जेका पहिरीं तक़रीर करे थो, इहा मौलाना जेको आहे सो शायदि तकी उस्मानी पंहिंजे किताब पंहिंजो इख़्तिलाफ़ उम्मत वारे किताब में कुझु जो कोट ॾिनो आहे। चए थो हज़रत शेख मौलाना ने फरमाया, मैंने जहाँ तक जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया
कि पूरी दुनिया मुसलमान दीनी और दुनवी हर हैसियत से क्यों तबाह हो रहे हैं, तो उसके दो सबब मालूम है। एक उनका कुरान को छोड़ देना, दूसरा उनके आपस में इख्तलाफात और खाना जगी। इसीलिए वहीं से ये अज़म लेकर आया हूँ कि आपने पाकी ज़िंदगी इस काम में सर्व करूँगा कि कुरान करीम को लफ्ज़न और मानन आम माण्हुनि ताईं पहुचाईंदुसि। त बसि मां माना ॿुधाईंदुसि क़ुर जी। तंहिंजे करे त फ़िरके वारियत क़ाइमु थी वई आहे ऐं आयतूं लिकाइनि था इहे। तंहिंजे करे नबी करीम फरमायो आहे त अॻिते हली अहिड़ियूं जमायतूं पैदा थींदियूं, चए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी, यखरुज फ़ीकुम क़ौमन तहक़रून सलातकुम व सलातिहिम। इन्हनि जे बारे में चए थो यखरून अल क़ुरान ला युजाविज़ हुलूकम। इन्हनि जी निशानी आहे उन जमायतनि जी, पोइ खणी तबलीगी जमायत हुजे, इहा आहे त जॾहिं क़ुर पढ़नि था त निड़ीअ खां हेठि कोन लहंदो, माना ई कोन था पढ़नि। उहो हनाजिरुम, जेको क़ुर सिर्फ़ु तिलावत वेठो करे ऐं सम्झे नथो त मां छा थो कयां, बल्कि हाणे मां माना शुरू तव्हां वटि अहिड़ी हिकिड़ी जमायतूं पैदा थींदियूं तहक़रून सलातकुम व सलातिहिम, जो तव्हां पंहिंजी निमाज़ुनि खे हुन जे मुक़ाबले में हक़ीर सम्झंदव, तव्हां पंहिंजनि रोज़नि खे हुन जे मुक़ाबले में हक़ीर सम्झंदव ऐं तव्हां पंहिंजा अमल हुननि खां घटि सम्झंदव। पर यक़रऊन अल क़ुरान ला युजाविज़ हुलूकुम व हनाजिरहुम, इहे जॾहिं क़ुर पढ़ंदा त उहो निड़ीअ खां हेठि कोन लहंदा। तंहिं करे तव्हां तबलीग जमायत में बि ॾिसो माना सां क़ुर पढ़ण जो रवाज ई कोन्हे। पोइ इहा कीअं कामयाबु थींदी? नबी साईं छा थो चए, यमरुकून मिनल दीन, इहे दीन मां ईअं छुटी वेंदा जीअं तीर पंहिंजे निशाने खां छुटी वेंदो आहे। सही बुखारी हदीस शरीफ़ आहे। ऐं हिन में धोखा कहिड़ा था ॾियनि? चवंदा क़ुर मुश्किल आहे। जब कोई कहे कि अल्लाह ने हुकुम क्यों दिया है तो क्यों के लिए 14 इल्म खपनि। हाणे मां जेकॾहिं हीउ क़ुर पढ़ां थो ऐं मूंखे अलाह थो चए त, मिसाल तौर में अलाह थो चए त या लज़ीन आमनू, ईमान वारो, जॾहिं कंहिं तव्हां जंग में साम्हूं थियो त साबित कमु रहो ऐं अलाह खे घणो यादि कयो। सही सिधी माना आहे न। हाणे चवंदा इहो छाजे लाइ थो चए त साबित क़दम रहो, इन जा रीज़न्स छा आहिनि, इन जी स्ट्रेटेजी छा आहे? त जेकॾहिं अलाह चए थो साबित कर रहो त बसि चुप करे साबित रहो न। तंहिंजे करे जेकॾहिं क़ुर जी आयत लाइ चवंदो इन छो चयो आहे त पोइ त 14 इल्म खपनि। इहो तव्हांखे धोखो था ॾियनि। लेकिन दादा मूंखे 14 न खपनि, मां जेको अलाह चयो मां छो कयां ई कोन थो, मां चवंदो हिन ते अमल कंदुसि, ख़तमु ॻाल्हि। अगर कोई कहे कि जो अल्लाह हुक्म दे रहा है तो मैं क्यों के बगैर मान लेता हूँ, तो फिर कुरान पढ़ा। कुरान आसान है और अमल करना, जैसे अल्लाह ने फरमाया लक़द यस्सरनल कुरान लिज़िक्र फ़िल हल मिन मुद्दकिर। आसान आहे कुरान सम्झण वास्ते अमल वास्ते। कंहिंजे लाइ? जेको चए अल्लाह हुकुम ॾिनो आहे, इन जो मूंखे लॉजिक जी बि ज़रूरत न आहे, मूंखे इन जी रीज़न जी बि ज़रूरत न आहे, मां बसि अलाह जे हुकुम ते हलां थो। इहो बकरार बि करे सघे थो, अणपढ़ियल बि करे सघे थो। त इहो धोखो था ॾियनि त 14 इल्म खपनि क़ुर जी। अड़े बाबा क़ुर जी माना करण लाइ 14 इल्म कोन खपनि, 14 उन खे खपनि जेको चवंदे त अलाह इहो छो चयो आहे, इन खे 14 इल्म खपनि। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। सो अर्ज़ु हले पियो त धोखनि ते पिए ॻाल्हि कईसीं त धोखो था ॾियनि त क़ुर खे सम्झण लाइ 14 इल्म खपनि। इहे तव्हांखे मोली ॾिसण में ईंदा। बाबा 14 इल्म उन खे खपंदा जेको चवंदो त अलाह हीअ क़ुर जो हुकुम छो ॾिनो आहे। लेकिन जेकॾहिं तव्हां चओ त जेको अलाह हुकुम ॾिनो आहे मां हुन ते अमल थो कयां, मां आमना सदक न, त तव्हांखे 14 इल्म जी ज़रूरत न आहे। इहो धोखो केॾो था ॾियनि। वरी छा था चवनि इन बारे में? जब आप कुरान की लफ्ज़ी माना से मतलब निकालें, उसकी अंदरूनी माना है अस्तगफिरुल्लाह रब्बी व अतूब अलैह। एॾी ठगी त माना क़ुर जी अंदरूनी माना आहे। इहो अक़ीदो आगा ख़ाननि जो आहे। अलाह पाक अहिड़े क़िस्म जे अक़ीदा रखण माण्हुनि जे लाइ क़ुर में हिकिड़ी आयत ॾेई जो वात बंदि करे छॾियो आहे। कहिड़ी आयत आहे? चए थो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब। अलाह चए थो अल्हम्दुलिल्लाह जंहिं पंहिंजे बाने ते ही क़ुर नाज़िल कयो आहे। वलम यजल लहू एवजा, जंहिंमें अंदरूनी माना कान्हे। एवज माना ॿीण, त माना इन क़ुर जे आयतुनि जी का ॿीण या अंदरूनी माना न आहे। माना इहो कारो मुंहुं थी वियो जेके चवनि था त इन क़ुर जी अंदरूनी माना आहे। वरी था चवनि त क़ुर उस्ताद खां बग़ैर सम्झ में न ईंदो। हा, जेकॾहिं को चवे त मां हिन क़ुर मां फ़िक़्हो ऐं तफ़सीर लिखां त पोइ त ज़ाहिर त हुनखे उस्ताद खपे। लेकिन सिर्फ़ु अमल करण जे लाइ ऐं ध्यान सां ॿुधण सां अमल करे सघे थो त इन में त शर्त ई कोन्हे। जेकॾहिं मां मिसाल तौरु हिकिड़ो बकरार खे सॼां थो,
उनखे मां चवंदो अदा मां हे क़ुर खे मिसाल तौरु मां विचां थो पढ़ां, अदा मां पढ़ां थो विचां, मिसाल तौरु मां विचां खोलियो आहे न। अलाह फरे थो, चए थो बेशक अमी पाण ऐं जिन जी ऐं अलाह खां सवाइ इबादत करियो था, माना जिन मोलनि खे सॼो था, से दोज़ख जो ॿारण आहियो अमी ऐं उन में घेण वारा, त तव्हां जहन्नम में वेंदव। हाणे मां जेकॾहिं बकरार खे क़ुर पढ़ी ॿुधायां त उनखे 14 इल्म खपनि, या अॻिते अचे थो जेकॾहिं उहे मौबूद हुजनि हा त उन में न गिड़नि हा, माना जिन खे जिन तव्हां सां ठगी करे तव्हांखे पंहिंजे आॾो झुकायो आहे, जेकॾहिं वाक़ई इहे अलाह वारा हुजनि हा त जहन्नम में कोन वञनि हा। हाणे ॿुधाए त इन में कहिड़ी जेका आहे, चए थो त बेशक तुंहिंजो पालींदड़ी ग़ालिब निहायत रहम वारो आहे। अदा बकरार तो ॿुधो, हाणे इन खे तोखे 14 इल्म खपनि त जेको मां तोखे चवां थो जो छा थो चए। वरी विच ते काफ़र चवंदा त असीं कॾहिं बि न क़ुर ते ईमान न आणींदासीं, न उन ते जो उन खां अॻे आहे हे पैगम्बर। जेकॾहिं तूं ॾिसीं जंहिं ज़ालिम पंहिंजे पालींदड़ वटि बीहारिया वेंदा त उन्हनि मां हिकिड़ा ॿियनि ते ॻाल्हि पिया विझंदा त तूं अजब में पइजी वेंदे। जेके हीणा सम्झिया वेंदा हुआ से इन्हनि खे पीरनि खे वॾे हठेलनि खे चवंदा जेकॾहिं अवी न हुजो हा त असीं ईमान वार, माना तव्हां असांखे गुमराह कयो। त हठीला जेके वॾा उहे हीणनि खे चवंदा जंहिं वक़्तु अव्हां वटि हिदायत आई, माना क़ुर आयो, तंहिंखां पोइ बि असां अव्हांखे हिदायत खां रोकियो छा? अव्हां पाण ॾोहारियो, माना क़ुर छो न पढ़ियो था, माना छो न कई? हाणे मां बकरार खे पढ़ियां, हिनखे 14 इल्म खपनि जेकॾहिं हिनखे सम्झाइण जे लाइ। इन सॼो क़ुर ईअं आहे। तंहिंजे करे इहो रुॻो अमल करण जे लाइ क़ुर खे ध्यान सां सम्झी अमल करे सघिजे थो, इन जे लाइ तालीम जी ज़रूरत कान्हे का। त पोइ जेकॾहिं इहो चए थो न ध्यान सां बि सम्झ में नथो अचे त पोइ अचो मौलाना इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्ला सिंधीअ खां था पुछूं, साईं हे छा था चवनि माण्हू, ॿुधो छा थो चए थो ऐसे ही लोग जो कहते हैं ज़माने में कोई शख्स कुरान हकीम को नहीं समझ सकता वो ज़ालीन है। इहो ज़ालीन आहे। चए थो त इमाम वलीउल्लाह दहले हमारे ज़माने के लोगों ने कुरान समझे कि तमाम लफ्ज़ी मान में दिक्कत दूर, मैंने तर्जुमो करे ॾिनो आहे। अब इस किताब अज़ीम को समझना आसान हो गया। अब भी ये कहना कि कुरान हकीम समझ नहीं आता परले जदी की गुमराही ज़लालत है, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। इहो धोखो आहे। यार नंबर 13 चए थो त धोखेबाज़ बुज़ुर्ग चवंदा आहिनि त बुज़ुर्गीअ निशानियां करामतूं ॾेखारणु, अलाह मिसलनि हवा में उॾी ॾेखारनि, या घरनि में जेके माण्हुनि जूं ज़ाती ॻाल्हियूं आहिनि उहे जिन अचे उनखे कन में ॾसनि उहे ॿुधाइणु, या वरी जिन हिननि खे उॾाए ऐं जेको सो वञी हज जे मौसम में तवाफ़ कराइनि त जीअं मुरीद ॾिसनि त साईं हो हिते, पोइ हिते चवनि साईं त उते हो। इहो थी सघे थो, लेकिन हज कोन कराईंदा जिन, छो त हज कंदा त पलीती ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे अरफ़ात जे मैदान खां बाईपास करे वठी ईंदा, छो जेसीं अरफ़ात मां न लॻंदा हज कोन्ह थींदो, चाहे ॿियो सभु तव्हांजा अरकान पूरा कयो। इहे सभु कम जिननि जी मदद सां कनि था। तंहिंजे करे जेकॾहिं कंहिं पीर वटि जिन आहिनि त पोइ हू चाहींदो आहे त तुंहिंजो पुटु बि पीर थिए, छो आसान आहे वरी नऊं माण्हू ॻोल्हिनि। तंहिंजे करे उन नंढनि ॿारनि खे नंढे इलाइक़े हवा में बैलेंस करणु सेखारीनि था। जिन खयो बीठो अथसि त किरी न पए। इहे सचियूं तस्वीरूं आहिनि, या हे हवा में उॾाई ॾेखारीनि था। हे अंग्रेज़नि वटि बि जिननि जेके हिनखे मथे खणी बीठा आहिनि। शैतानी जिन जो पावर आहे। ओलिया शैतान को ओलिया शैतान, माना हिकिड़ो आहे ओलिया उल्लाह क़ुर में अचे थो, वरी आहे ओलिया उल शैतान माना शैतान जा ओलिया। हे ॿई क़ुर में लफ़्ज़ त रुॻो ओलिया असां न सम्झंदा कयो त हिकु बुज़ुर्ग आहे। पहिरीं चवणु खपे त ओलिया अल्लाह आहे या ओलिया शैतान आहे। चए थो त इनको ख़ुशि करने के लिए उनको हवा में उड़ाना, बग़ैर अरफात के उड़ा कर तवाफ़ कराना, मालदाल बनाना, उनको साहिब करामत मशहूरु करना, त जीअं माण्हुनि जा लाह कढे, माण्हुनि खे जहन्नम में वठी वञे, शैतान कामयाबु थिए। ऐं पोइ तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि चैलेंज कंदा हुआ, साईं करामत ॾेखार। कालू लनो मिन लक हता तफ़जुर लना मिनल अर्ब यंबुआ, नबी करीम असीं न मञींदासीं तूं त अलाह जो रसूल जेसिताईं असांखे हेठां पाणीअ मां चश्मा कढी ॾेखार। ओ तकून लक जन्नतुन मिन नख़ीलियूं व अनबिन फ़तुफ़ज्जिरुल अनहार खिलान, या तो वटि वॾो को बाग़ हुजे, या तो वटि जेके बाग़ हुजनि वॾा फार्म हाउस हुजनि जंहिंमें नहरूं हलनि। त अलाह छा थो चए, हे बि सूरह अनकबूत में अवलम यक़िफ़िम अन्ना अंज़लना अलैकल किताब युतला अलैहिम। चए थो इहो काफ़ी न आहे त हीउ जेको मौज़ू मूं तव्हांखे ॾिनो आहे क़ुर वारो, जेको तव्हांखे पढ़ी ॿुधायो था, इन फ़ी ज़ालिक रहमत, हिन में रहमत आहे, व ज़िक्रा ऐं नसीहत आहे, लिक़ौमी यूमिनून, जेके ईमान आणनि था। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु फरमायो मा मिन अंबिया मिन नबीन इल्ला क़द ऊतिय मिन आयात मा मिसलू आमन अलैहि बशर, माना हर नबीअ खे अलाह ताला मौज़ा ॾिना त उहो मौज़े जे करे माण्हू ते ईमान आणींदा। व इन मां कान लज़ी ऊती, त मूंखे जेको मौज़ो ॾिनो आहे वहियन ओहाहुल्ला इलैहि, इहो वही आहे जेको ॾिनो आहे। तंहिंजे करे अर्जू अन अकून अक्सरहुम ताबियन यौमिल क़यामत, तंहिंजे करे मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी उमत सभिनि नबियुनि खां घणी हूंदी।
इन्हीअ ते हिकिड़ो आहे हिंदुस्तान जो नाऊं सदर डॉक्टर पंडित शंकर दयाल शर्मा जी क़ुर शरीफ़ लिखियल मज़मून हिंदूअ लिखियो आहे क़ुर ते हीअ हिकिड़ी जेको सो नज़म चए थो अमल की किताब थी दुआ की किताब बना दिया, समझने की किताब थी पढ़ने की किताब बना दिया, जिंदों का दस्तूर था मुर्दों का मंशूर बना दिया, जो इल्म की किताब थी ला इल्मों के हाथों थमा दिया, तस्खीर कायनात का दर्स देने आई थी सिर्फ मदरसों का निसाब बना दिया, मुर्दा कौमों को जिंदा करने आई थी मुर्दों को बख्शवाने पे लगा दिया है। मुसलमानों ये तुमने क्या किया। हिंदू मुफ़क्किर छा था चवनि, ॼार नंबर 14 19 ॼार आहिनि, वरी छा था कनि, कूड़ियूं हदीसूं मशहूरु कयूं अथनि अवाम में ठगियुनि जे लाइ। मिसाल तौरु रसूल वार्निंग ॾिनी आहे सही मुस्लिम में, कार रसूल सल्लल्लाहु यकून फ़ी आख़िर ज़मान, जीअं पोएं ज़माने में हिकिड़ा ईंदा माण्हू दज्जालून कज़ाबून कूड़ा ठग, या तू न कमिल अहादीस तव्हांखे अहिड़ियूं हदीसूं ॿुधाईंदा मुंहिंजे तरफ़ां बिमा लम तस्मो अंतुम वल आबाकुम, त न तव्हां इहा हदीस तव्हांजे कॾहिं वॾनि वटि मौजूदु हूंदी न कंहिं सही किताबनि में मौजूदु हूंदी। फ इहा कुम इहा हुम, मां तव्हांखे ख़बरदार थो कयां इन्हनि खां बचो, ला युज़िलूनकुम वला यफ़्तनूनकुम, त तव्हांखे गुमराह न कनि ऐं तव्हांखे फितने में न विझनि। कूड़ियूं हदीसूं मिसाल तौरु कुझु मिसाल बयानु था कयूं। इख़्तिलाफ़ उम्मती रहमत, माना जेके असां फ़िरके वारियत क़ाइमु कई हिन में रहमत आहे, सफ़ा कूड़ी हदीस कंहिं किताब में मौजूदु कान्हे का। इनखे शेख अलबानीअ जेको आहे सो इनखे कूड़ो कयो आहे। वरी चवंदा रजाना मिल जिहाद अल असगर इला जहाल अकबर, जॾहिं उहो अचनि पिया मोटियो जिहाद खां पोइ त चवनि था त हाणे इहो जेको जिहाद हो जंहिंसां काफ़रनि सां विड़ूं था हिक ॿिए खे मारियूं था, इहो असगर जिहाद आहे ऐं अकबर जिहाद आहे माना मदरसे में वेही ऐं ज़िक्र विक्र कजे। त चऊं त कहिड़ो आहे जिहाद अकबर, छा जिहाद कल्ब माना कल्ब वारो जिहाद, इहो कूड़ी हदीस आहे। वरी ॿी हदीस आहे त मन हजल भई जेको हज ते आयो वलम यूरनी जेको मदीने में न आयो फ़क़त जफ़ानी, इहो इन मूंसां बेवफ़ाई कई, इहा बि कूड़ी हदीस आहे, ईअं न आहे। वरी ॿी हदीस रकतान बि अमामा ख़ैरुन मिन सभई रकत बिल अमामा, हे जेको अमामो पढ़ी निमाज़ पढ़बी त बिना अमामे जे 70 दफ़ा वधीक सवाबु थो मिले, इहो कूड़ आहे, ईअं न आहे, इहा हदीस ई कूड़ी आहे। वरी चए थो सलाद फिल अमामा तो दल बि अशर आलाफ़ हसना, जेकॾहिं अमामो पढ़ी ॿधी ऐं तव्हां निमाज़ पढ़ंदव त तव्हांखे 10 लख नेकियूं मिलंदियूं, कूड़ आहे, इहा कूड़ी हदीस आहे। वरी अचे थो नज़र इला वजहल मरा हुस्ना व ख़ुदरत यज़ीद, जेकॾहिं सुहिणी माईअ ॾे चिताए निहारींदो त नज़र तेज़ थींदी, कूड़ी हदीस आहे। वरी अचे थो औलाद ज़िना यह शुरू यौमल क्या अल सूरत किरदा वल खनाज़ीर, जेको ज़ना मां ॿारु पैदा थिए थो क़यामत ॾींहुं उनखे जेको आहे सो खंज़ीर ऐं इहो बंदर करे उथारिया वेंदा, कूड़ आहे। छो हुनजो कहिड़ो ग़रीब ॿार जो ॾोह आहे, उहो अलाह जो वली बि थी सघे थो। औलाद ज़ना त मां उन माईअ ऐं मर्द कई आहे न, ॿार जो कहिड़ो ॾोह आहे, कूड़ी हदीस। त हिनखे इन ॿार खे आख़िर ताईं असां बदनाम कयूं ऐं हिनखे टोकियूं ऐं ज़िंदगी हराम कयूं। वरी हदीस ॿी कूड़ी आहे, लवे तक़द हजरनि फल नफ़ो, जेकॾहिं तव्हांखे को पथर या को अहिड़ो मिले थो न जे इन ते यकीन कंदो त इन मां फ़ाइदो आहे, मथे जो सूरु लहे थो त फ़ाइदो थींदो, इहो सॼो कूड़ आहे। यार नंबर 15, औरों के हाथों की कमाई से अपना ऊंचा घर चलाएंगे, ऐं माना ॾोकड़ मुरीदनि खां वठी घर ठाहींदा, पेजारो वठंदा, माल कमाईंदा ऐं पंहिंजे लाइ चवंदा साईं पोइ तव्हां कमायो कोन था, चवंदा बाबा दुनिया ढूंढ आहे, आउं उनखे कोन ॻोल्हींदुसि, इसलिए हम कोई धंधा नहीं करते, हम इबादत में इतने मशहूर हैं, हमारे पास धंधा करने का वक्त नहीं, बस तव्हां ॾोकड़ ॾींदा वञो। तो उनखे पूछा जाएगा, उनखां पुछिबो कि छा हज़रत अबू बकर, इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक इस तरह कई अलाह वारनि, तव्हां उन्हनि खां बि दीन जो वॾो कमु कयो था, उहे त सभु धंधो कंदा हुआ, मज़ूरी कंदा हुआ, तव्हां इन्हनि खां वॾो दीन जो कमु था कयो, तव्हां हाणे जेको तव्हांखे टाइम कोन थो मिले। अलाह ताला फरमाए थो रसूल सल्लम अल मोमिन कबियुन ख़ैरून व अहब इलल्लाह मिन मोमिन ज़ईफ़ व कुल्लुन फ़ी ख़ैर, चए थो हिकिड़ो मोमिन आहे जेको कमाए थो, पेरनि ते बीठल आहे, ज़कातूं थो ॾिए, अलाह रस्ते में ख़र्चु करे थो, महिनत मज़ूरी करे थो, ऐं ॿियो हिकिड़ो वीचारो ज़ईफ़ आहे त उहो बि मोमिन पर पंहिंजे पेरनि ते बीठल कोन्हे या धंधो नथो करे, त अलाह खे उहो मोमिन वधीक प्यारो आहे जेको कवी आहे ज़ईफ़ जे मुक़ाबले में, पर ॿिन्ही में ख़ैर आहे। चए थो दुनिया से अलग थलग रहना दीन के मिजाज और फितरत के ख़िलाफ़ है, खुदा परस्ताना असलूब ज़िंदगी के फितरत में ये बात नहीं, मां तर्जुमो थो कयां है सैयद कुतुब शहीद, चए थो दुनिया खां अलॻि रहण त मां नथो कमायां, दुनिया ढूंढा, इहा फितरत जे ख़िलाफ़ु आहे।
इंसान जी जेको अलाह खे पुकारे थो उनजी फितरत में इहो न आहे त मां चवां त मां वेठो वजदानी कैफ़ियत में आहियां, मां वेठो जेको सो इबादत कयां ऐं जेको आहे सो ऐं जेकर तंहिंजे करे इहो फितरत में न आहे, उनखे पंहिंजो धंधो करिणो आहे, पंहिंजो कमु करिणो आहे। यार नंबर 16। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। यार नंबर 16 ते पहुता आहियूं। चए तो कबीरा गुनाह करते जाओ उम्मती होने की वजह से बख्श दिए जाओगे। यानी केॾी ठगी आहे, माना रिश्वत खा, ज़नाऊं कर, ठगियूं कर, पर नबी साईं जी उम्मत बख़्शराए छॾींदो। अचो क़ुर खां था पुछूं। हाणे मां टाइम कोन्हे। चए थो ख़लफ़ में बादिम ख़लफ़ुनि, जेके पोयूं उम्मतूं ईंदियूं, वर्सिल किताब, उन्हनि खे क़ुर बि मिलंदो, पोइ छा कंदा, या अर्ज़ हाज़िल अदना, पोइ दुनिया जो हराम माल खाईंदा, पोइ यक़ूलुन सयुग़फ़िर लना, पोइ चवंदा अलाह माफ़ु करे छॾींदो। भई यातिम अज़ुन मिसलू या वरी हराम मिलंदो कंदा, पर हा हिकिड़ो दफ़ो तव्हां हराम खाधो आहे ऐं पोइ चओ था त अलाह माफ़ु कर, मां वरी न खाईं, पर चए थो वरी ईंदो त वरी बि खाईंदो। त चए थो छा इन्हनि सां असां क़ुर पाक में इहो वाइदो कोन कयो त क़ुर ते कूड़ न हणिजो ऐं हिन खे चङी तरह पढ़िजो। हिन में लिखियलु आहे इहा ॻाल्हि, हिते त चए थो त इहो कूड़ आहे। ऐं वरी माण्हुनि खे चवंदा ज़ाल खे बनम कालू लन तमसन नार इला अयामिन मदूदा, माना जे जहन में वियासीं न त 2 टे ॾींहं ई निकिरी ईंदासीं। गरहूं फी दीन में, इहो कंहिं ठगियो आहे हिननि खे दीन में। वकानू मां का यफ़ कूड़ था ठाहिनि। यार नंबर 17। पोइ छा कंदा, फ़िरके वारियत क़ुर जूं चंद मख़सूस आयतूं ऐं इहे पंहिंजे लाइ ठाहे रखंदा। मिसाल तौरु चवंदा अन अकीमू सलात वतकू, माना निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ो। वरी ॿियो आहे फ़ज़कुरूनी अज़कुरू, माना ज़िक्र हिकिड़ो ज़ाकिरनि जो फ़िरक़ो क़ाइमु थी वियो। वरी चवंदा अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, अलाह जे वलियुनि खे न ख़ौफ़ आहे न ग़म थींदो। इहे ईअं ठाहे था रखनि। वरी सुनत जा टुक रखनि था, मुख़्तलिफ़ लिबास पाईंदा, मुख़्तलिफ़ अमामा कंदा, कॾहिं को हिकिड़े रंग खे थो वठे, को कारे खे थो वठे, को मुख़्तलिफ़ टोपिन खे थो वठे। ऐं ॼाल नंबर 18, माण्हुनि में ख़ौफ़ में मुबतला करे उन्हनि खे पंहिंजे वाड़ में वठनि था। अलाह ताला फरमाए थो इन्नमा ज़ालिकुम शैतान युख़्विफ़ु औलियाउ, इहो शैतान आहे जेको पंहिंजे हिननि पीरनि बुज़ुर्गनि खां तव्हांखे डिॼारे थो। फला तख़ाफ़ूं, ऐं तव्हांखे पिटे कॾहिं न सघंदा, तव्हांखे नुक़सानु नथा करे सघनि। फला तख़ाफ़ूं व ख़ाफ़ूनी, मूंखां डिॼो, अलाह चए थो इन कुंतुम मुमिनीन तव्हां आहियो। तंहिंजे करे 19 ॼार फ़िरके वारत खे वाड़ में फंसे, माना वाड़ में फंसे, माण्हुनि खे यकीन ॾियारींदा आहिनि त तव्हां असांजे चले हमारे पीछे चलो, सारी ज़िम्मेदारी हमारी, अगर कहीं गलती भी हुई तो अल्लाह को हम जवाब देंगे, तुमसे पूछ गूछ नहीं होगी। क़ुर में चए थो माण्हू चवंदा वकाल लज़ीन कफ़रू, इहे ठग जेके आहिनि से चवंदा लिलज़ीन आमनू, ईमान वारनि खे अतबिउ सबीलना, असांजे पोयां हलो, व नहमल ख़तायाकुम, तव्हांजा सभु ख़ताऊं असां खणंदासीं। अलाह चए थो वमा हुम बिहामिलीन मिन ख़ताया मिन शैइन, हिकिड़ी ज़रीब तव्हांजे गुनाहनि जी कोन खणंदा। इन्नहुम काज़िबून, इहे ठग अथव, इहे कूड़ था हणनि, तव्हां खां ॾोकड़ था पुरनि। ऐं अलाह फरमाए थो त जॾहिं मूं तव्हांखे रूह विधो पिए त मां तव्हां सां 2 एग्रीमेंट कयूं, ऐं उहे एग्रीमेंट तव्हांजी जेनेटिकली तव्हां वटि मौजूदु आहिनि। हिकिड़ो त चई त जेको सो अलस्त बि रबिकुम, मां तव्हांजो रब न आहियां, कालू भला, चवनि पिया बिल्कुलु आहे। हाणे इहो जेको आहे न रब खे ॻोल्हण जो जज़्बो हर क़ौम में आहे, तॾहिं को वञी समुंड खे थो पूॼे, को सिज खे थो पूॼे, इहा शइ असांजी जीन्स में पियल आहे। ऐं ॿियो चई अव तक़ूलू अनमा अशरक आबाउना मिन क़बुल, पर ईअं अची मूंखे केरु न चवे आर्ग्यूमेंट करे त शिरक त अलाह जे वलियुनि बुज़ुर्गनि जे तरफ़ां आयो पिए, वॾनि ॾाॾनि वारनि पे शिरक कयो। व कुन्ना ज़ुरियतनि में बाबनि, असीं त बाद में आयासीं, असां त ॾिठो तॾहिं सिस्टम जे पोयां हलियासीं। त अफ़ तुहिलकना बिमा फ़अलल मुब्तिलून, पोइ इन्हनि जेकॾहिं एॾी वॾी ग़लती कई त असां त हुनजे पोयां हुआसीं, पोइ असांखे छो हलाक कंदे। चई इहो दलील मां न करायां तव्हांखे, इहो मूंसां वाइदो कयो त इहो मूंखे न चवंदव, तव्हां पाण ॾोहारी आहियो चाहे कंहिं बि कयो। इहे आहिनि 19 ॼार जिन जी मां तव्हांखे मैरफ़त ॾिनी आहे क़ुर हदीस मां, छो त अलाह ताला चए थो जहन्नम में 19 डिपार्टमेंट आहिनि, ऐं जेके कोरीअड़ो आहे जेको ॼार ठाहे थो उन्हनि जूं 19 फैमिलियूं, ऐं 19 तरीक़े सां माण्हुनि खे फासाइनि था। मूं बि तव्हांखे क़ुर मां कढी 19 तरीक़ा ॾसिया जेके तव्हांखे फासाए, तव्हांखे हिन वाड़ में विझी, तव्हांखे बंदि करे, ऐं तव्हांखे हिन क़ुर खां परे करे, तव्हांखे ॾोकड़ कढनि था, तव्हांखे ठगी करे, ऐं पाण कमाइनि कोन था, इन अलाह जे रस्ते में सिर्फ़ु ॾियनि था। हाणे मां जीअं चयो आहे त मां विच मां क़ुर कढंदुसि, विच मां ॾिसूं त अलाह साईं हींअर छा थो करे, टाइम पूरो थियण वारो आहे। अलाह फरमाए थो त कुल्ला अजिद मां फ़ी मां उही इलही मुहरमन अला ताइमी यतमहू,
चए थो त जेके माण्हू आहिनि के था चवनि हीअ हराम आहे हलाल आहे, त चईं त मां त क़ुर पढ़ां थो, मूंखे त क़ुर में अहिड़ी का शइ ॾिसण में कान थी अचे जंहिंखां हू जेको सो हराम हुजे। हा सवाइ मुर्दार हूंदो या रतु जेको आहे उन मां डिश नथी ठाहे सघे, सूअर जो गोश हराम आहे, या गुनाह सां कुठल जानवर ते जंहिंखे कुहण वक़्तु अलाह सां ॿिए कंहिंजो नालो वरितो वञे, पोइ जेको मजबूर थिए पर जेकॾहिं सफ़ा मरे थो बुख में ऐं बेफ़रमानी कंदड़ न हद खां लंघंदड़ खाए, त बेशक तुंहिंजो पालेदार माफ़ु कंदड़ इन मरण जे सूरत में इहो आहे त असीं खाई सघूं था। त बाक़ी हराम जेको तव्हांखे हथ जूं छो था चवनि। वरी चए थो, हाणे सुन केॾी ॻाल्हि निकिती आहे, वरी कढियो अथऊं विचां, वमा अंज़ल न अलैकल किताब, असां तो ते किताब माना क़ुर रुॻो हिन लाइ नाज़िल कयो आहे त जंहिं ॻाल्हि में उन्हनि पाण में इख़्तिलाफ़ु कयो सो तूं मथिन ज़ाहिर करी ऐं ईमान वारी क़ौम खे रस्तो ॾेखार। माना जेके फ़िरका आहिनि इन्हनि खे क़ुर पढ़ी ज़ाहिर कर त तव्हांजे फ़िरका ठाहिया आहिनि। अॼु इहो ई मौज़ू पियो थो हले, क़ुर उहो ई पियो थो ॻाल्हाए मूंसां, ज़िंदा किताब आहे न, मां छा कयां। लक़द अंज़लना आयातिन मुबय्यिनातिन, माना त असां तव्हां ते ही क़ुर नाज़िल कयो आहे जंहिंजी माना सवली आहे। इहा ई ॻाल्हि हले थी न, तव्हांखे चवनि था त तव्हां न कयो। वल्लाहु यहदी मन यशा इला सिरात, जंहिंखे अलाह घुरे तंहिंखे सिधो रस्तो ॾेखारींदो आहे। चए थो इज़ा दू इलल्लाह व रसूली, जॾहिं खेनि अलाह ऐं सन रसूल ॾे सॼियो वञे थो त हिन लाइ त सिंधनि विच में फ़ैसिलो करे त उन वक़्तु उन मां हिकु जमायत मुंहुं मड़े भॼी थी वञे, क़ुर जी माना न कयो, क़ुर जी माना न कयो। अड़े तव्हांजी फ़िरके वारे जी ख़बर पए थी। टे थी आहे, जे टाइम आहे त मां ॿ बाक़ी अञा कढंदुसि। चए थो त ला यस्तवी असाबुल नार व असाबुल जन्नत, जहन्नमी ऐं जन्नत वारा बराबरि न आहिनि, जन्नत वारा ई कामयाबु आहिनि। ए पैगंबर, जेकॾहिं असीं हिन क़ुर खे कंहिं जबल ते नाज़िल करियो हा न, त तूं उनखे अलाह जे डप खां आज़ी कंदड़ ऐं फाटी पवंदड़ ॾिसी आहे। हीअ मिसाल असीं माण्हुनि लाइ बयानु कंदा, मन ध्यानु ॾियनि त क़ुर अहिड़ी शइ आहे, हिनखे पढ़ो ऐं माना सां पढ़ो। तंहिंजे करे अलाह उहो आहे जंहिंखां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु न आहे, ॻुझ ऐं ज़ाहिर खे ॼाणण वारा उहो ई वॾो महिरबानी निहायत रहम वारो आहे। यक़ूल मुनाफ़िक़ लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरदुन, ऐं मुनाफ़िक़ जेका मिसाल ॾियणु, मुनाफ़िक़ केरु आहिनि ऐं जंहिंजे दिलनि में बीमारी आहे, त जेके क़ुर खे सम्झी पढ़नि था, माना कनि था, त उनजे ख़िलाफ़ु प्रोपेगंडा कनि था। छा था चवनि, हिननि खे सननि दीन धोखो ॾिनो आहे। पर चए थो आहे वमन यतवक्कल अल्लाह, बाक़ी जेको अलाह ते भरवसो करे थो, बेशक अलाह ज़बरदस्त हिकमत वारो आहे। ऐं पोइ इन जो नतीजो छा थींदो अहिड़नि माण्हुनि जो, वलउ तरा यतवफ़ल लज़ीन कफ़रू मलाइकत, पोइ अहिड़नि माण्हुनि जो ॾिसण जॾहिं मलाइक का इन्हनि जो साहु कढनि था, पोइ उन्हनि खे मुंहं ते पुठियुनि ते लठियूं था ठोकनि ऐं चवनि था त ॿरंदड़ बाहि जो अज़ाब चको, हलो जहन्नम। अलाह मूंखे ऐं तव्हांखे इन अलाह पाक जे क़ुर खे सम्झी अमल तौफ़ीक़ फरमाए ऐं असांखे इन्हनि ॼारनि खां बचाए। इहे ॼार 19 ई ॼार अलाह क़ुर में आइडेंटिफाई कया आहिनि, ऐं 19 ॼार इन्हनि कोरियड़नि ऐं स्पाइडर जा आहिनि जेके 19 फैमिलियुनि सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खे फासाइनि था। 19 जहन्नम में डिपार्टमेंट आहिनि जंहिंजे मथां 19 फ़रिश्ता मुक़ररु थियल आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम में बि 19 अखर आहिनि, माना बे सीन ॻणी त 19। वरी 24 कलाकनि में 5 फ़र्ज़ निमाज़ूं कलाक कढो त बाक़ी 19 कलाक बचनि था। इहे उहो टाइम आहे जंहिंमें हे तव्हां ते ठग, तव्हां ते हमिलो करे, तव्हांखे कोशिशि कंदा त तव्हांखे पंहिंजी वाड़ में जानवर करे विहारनि, तव्हांखां ॾोकड़ कढनि। इहो अॼोको मौज़ू। इंशाअल्लाह सुभाणे सूरे यासीन कंदासीं। सुभाणे टाइम कढी शुरू वारे पार्ट में तव्हां मौजूदु हुजिजो। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो, मां मिसकीन आहियां, मूंखे कुझु कोन थो अचे, मां त हिन क़ुर खां मुतासिर थी वियो आहियां, उनजी मां माना ॾिसी मां हैरान थी वियो आहियां। अलाह ताला खां मां दुआ कयां थो अलाह पाक जेको आहे सो मुंहिंजी मदद करे। ॿिए दफ़े जेको मां वॻो खणी घुमायो पिए, हिकिड़े बुज़ुर्ग मुंहिंजे टीवीअ ते ॿुधो, पोइ उते ई मस्जिद में चई त इहो मां खणंदुसि, मां ॾेई छॾियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह त नेक माण्हूअ खे उहा शइ पहुती। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।